सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सबा बख़ैर, गुड मॉर्निंग। असीं वञी ख़िदमत में हाज़िर थी चुका आहियूं। प्रोग्राम आहे तव्हांजो पंहिंजो सलाम सिंध। आऊं बि तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जायगिरी तव्हां सां गॾु आहियां। मूं सां गॾु साथी मेज़बान बि मां आहियां शाज़िया शेख, मुंहिंजी तरफ़ां बि सलाम हुजे सभु। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो, करार में हूंदो, कुर्बाश हूंदो। अलाह साईं तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे। खोड़ सारियूं दुआऊं आहिनि, नेक तमन्नाऊं आहिनि, ऐं तव्हां सां गॾु असीं बि मुख़्तलिफ़ मसइलनि जो शिकार हूंदा आहियूं, पर रब करीम जो शुकुर ज़रूरु अदा कंदा आहियूं। शुकुर करण सां मज़ो इहो आहे त रब करीम जेकी आफ़तूं आहिनि, जेकी मुसीबतूं आहिनि, उहे थोरी टारे छॾे थो। शुकुर कंदा कयो, जहिड़े बि हाल में आहियो, ॿियनि खां तव्हां भला आहियो, इहो सोचींदा कयो, ॿियनि खां तव्हां ॾाढा सुठा आहियो। सो इहो जेकॾहिं शुकुर पाण कंदासीं त पोइ पाण थोरा मुतमिन बि रहंदासीं, ज़िंदगीअ जो गाड़ो बि सही तरीक़े सां हली वेंदो। जुमे जो बाबरकत ॾींहुं आहे ऐं 19 नवंबर आहे। जुमे जी नमाज़ बि पढ़ंदासीं त वरी मुल्क ऐं क़ौम जी सलामती जे लाइ दुआऊं बि कंदासीं। तव्हां बि असां लाइ दुआ कजो, असीं बि तव्हांजे लाइ दुआ कंदासीं। बाक़ी ॻाल्हि इहा आहे त ज़िंदगी गुज़ारण जा खोड़ सारा उसूल रोज़ तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं। हिकिड़ो ज़बरदस्त अॼु उसूल तव्हांखे ॿियो बि ॿुधायां त मैच्योरिटी जेकॾहिं तव्हां वटि आहे न त पोइ तव्हां कामयाबु आहियो। तव्हां पोइ मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते सही साख माणे सघो था, कामयाबी माणे सघो था। मैच्योरिटी छा आहे, मैच्योरिटी कॾहिं ईंदी आहे, मैच्योरिटी छो ज़रूरी आहे, इहो पंहिंजो सोचण जो मरहलो आहे। इन ॻाल्हि में पाण खे सोचणु घुरिजे। असां वटि ख़ासि तौर ते वॾी उमिरि जा माण्हू हूंदा आहिनि, शाज़िया, उन्हनि जा वार बि तव्हां ॾिसंदव अछा हूंदा आहिनि, कॾहिं कॾहिं ॾाढ़ी बि अछी हूंदी आहे, पर उन्हनि जी जेका सोच हूंदी आहे, उन्हनि जो जेको शऊर हूंदो आहे, उन्हनि जी जेका ॻाल्हाइण वारी ॿोली हूंदी आहे, उहा मैच्योर न लॻंदी आहे। माना उमिरि वधी वेंदी आहे, पर पाण कॾहिं कॾहिं उन्हनि जे लाइ चवंदा आहियूं यार माण्हू मैच्योर न आहे। कॾहिं कॾहिं नंढी उमिरि जा माण्हू या नंढी उमिरि जा नौजवान बि तव्हांखे ॻाल्हियूं अहिड़ियूं ॿुधाईंदा, तव्हां सां ज़िक्र अहिड़ो कंदा, तव्हां चवंदो त यार ही पंहिंजी उमिरि खां वधीक सोचे थो, पंहिंजी उमिरि खां वधीक हिन में ज़हानत आहे, हिन में ॾात आहे, हिन में ॾांव आहे। सो हीउ त वॾो मैच्योर माण्हू आहे। सो मैच्योरिटी इंतिहाई लाज़िम आहे। ऐं मैच्योर माण्हुनि जी हिकिड़ी निशानी इहा बि हूंदी आहे त तव्हां हुनखे भले कुझु बि चओ, तव्हां हुनखे भले इहो बि चओ त साईं तव्हां हीअं आहियो, तव्हां हूअं आहियो, तव्हांखे हू जवाबु न ॾींदा, हू चुप कंदा, या वरी चवंदा हा साईं मूं में इहे ऐब आहिनि। ज़रूरी न आहे त हुन में ऐब हुजनि, पर हू मञींदो, हरूभरू बि तस्लीम कंदो, हरूभरू तस्लीम, हा साईं तव्हां सही आहियो, मां ग़लति आहियां। इहा मैच्योर माण्हू जी निशानी आहे। उन वक़्तु टेम्परेरी तौर ते बिल्कुलु मैच्योर माण्हू ख़ामोश रहंदो आहे ऐं चुप रहंदो आहे ऐं मामलनि खे फेस कंदो आहे, त पोइ हरूभरू पलांद करण जी कोशिशि न कंदो आहे, हरूभरू मज़ाहिमत करण जी कोशिशि न कंदो आहे, हरूभरू बि मामलनि खे विखेरण जी कोशिशि न कंदो आहे, मामलनि खे हरूभरू वधाइण जी कोशिशि न कंदो आहे, चुप रहंदो आहे, ख़ामोश रहंदो आहे। तव्हां बि अहिड़े क़िस्म जी मैच्योरिटी कयो ऐं जेकॾहिं तव्हां मैच्योर रहंदव, चुप रहंदो, ख़ामोश रहंदो, हरूभरू ॻाल्हाइण बि कॾहिं कॾहिं गिची पइजी वेंदो आहे। सही ॻाल्हि आहे। किथे किथे पाण हरूभरू शाज़िया ॻाल्हाईंदा आहियूं न त पोइ उहा ॻाल्हि पंहिंजे गिची में पइजी वेंदी आहे। चवंदा तव्हां बि हिन ॻाल्हि जा शायदि हुयव, तव्हां पोइ वरी तव्हां ॿुधायो। सो इन हवाले सां ॾाढो आउं कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त उहे माण्हू कामयाबु हूंदा आहिनि जेके मैच्योर हूंदा आहिनि, जेके पंहिंजे कम सां कमु रखंदा आहिनि। माण्हू जेके गुज़री वेंदा आहिनि, हली वेंदा आहिनि, बीहंदा आहिनि। तव्हां कॾहिं ॾिठो आहे त गाॾी जॾहिं हलंदी आहे, कॾहिं कॾहिं गाॾियुनि जे पुठियां कुता टोड़ंदा आहिनि, कुता टोड़ंदा आहिनि, ईअं तेज़ टोड़ंदा। हाणे कुतनि खे न गाॾी असां खां फुरणी हूंदी आहे, न गाॾीअ में वेहणो हूंदो आहे, न वरी असां सां गॾु काॾे हलणो हूंदो आहे, कुझु बि उनखे करिणो न हूंदो आहे, सिर्फ़ु उहे भौंकंदा आहिनि, उहे सिर्फ़ु कढ लॻंदा आहिनि, माना तेज़ रोड कंदा आहिनि। उन्हनि खे ख़बर बि हूंदी शायदि त इहा गाॾी तेज़ आहे, हिन सां पुॼी न सघंदा, अॻिते ॾींहुं वरी बीहजी वेंदा आहिनि। ईअं ई असां जी ज़िंदगी जेका गुज़रे थी, असांखे जेकी मामला आहिनि, मसइला आहिनि, जेके फेस कयूं था, मंज़िल मारणी आहे, त पोइ जेके असांजे कढ माण्हू आहिनि न, इहे माण्हू इन करे ईअं थो चवां, उहे जेके कढ आहिनि उन्हनि खे तव्हां उन्हनि ॾे ध्यानु न ॾियो। तव्हां पंहिंजी गाॾीअ खे माना ईअं ज़ूकट करे हलिया वञो, तव्हां पंहिंजी गाॾीअ खे ईअं उॾार कयूं हलिया वञो, तव्हां हुनजे चवण ते बीहो न। सो कॾहिं कॾहिं ईअं बि चवंदा आहिनि त बाबा फ़क़ीर पिनंदो रहे, बसि फ़क़ीर पंहिंजो कमु करे, तव्हां फ़क़ीरी ज़िंदगी गुज़ारियो, तव्हां सूफ़ी थी ज़िंदगी गुज़ारियो, चुप चुपास में ज़िंदगी गुज़ारियो, कंहिं ॾे जेकॾहिं ध्यानु ई न ॾींदव न त वाह जो तव्हांजो कमु थींदो, ख़ुदा जो क़िस्मत, तव्हां सफ़ा ज़बरदस्त माण्हू थी वेंदो। अॼु मुख़्तलिफ़ डेज़ बि आहिनि, उन्हनि ते पाण कचहरी कंदासीं। सभ खां पहिरियां त मूंखे ख़ुशी इहा थिए थी त मां पंहिंजी ज़िंदगी में पहिरियों चकर हिन क्यूशूट ते मां ॾिठो आहे त अॼु मर्दनि जो आलम ई ॾियारो बि आहे। असां मर्द सतायल आहियूं, असां मर्द अॼुकल्ह ॾुखायल आहियूं। अक्सर तव्हां इहो जुमिलो ॿुधो हूंदो त औरतुनि खे बराबरी जा हक़ ॾिना नथा वञनि, अॼुकल्ह मर्द बि इहो चवंदे असांखे नज़र अचनि था। सो मर्द वेचारा वेल में आहिनि ऐं असांजो हिकिड़ो मोज़ महिमान बि असां गॾु आहे, थोरी देरि हुन जो तारीफ़ कयासीं, पर हुन सां आफ़ियर कचहरी थी, उन में ॾाढियूं ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं आहिनि। चई यार मर्द वाक़ई में वेल में आहे, मर्द जी का वैल्यू अॼुकल्ह आहे ई कोन, शरीफ़ मर्द जी त का वरी अहमियत ई न आहे न। जेकॾहिं को निंगो मर्द हुजे थो, जेकॾहिं को ॾाढ वारो मर्द हुजे थो त उनजी रेस्पेक्ट बि आहे, घर में उनजी इज़त बि आहे। बाक़ी शरीफ़ माण्हू आहे त पोइ शॉपिंग करण लाइ मायूं वञनि थियूं त पोइ ॿार बि उनखे कच्छ में तुरी छॾनि, इहो तरीक़ो आहे। सही आहे न, बिल्कुलु ग़लति आहे। कॾहिं कॾहिं मां इहो बि ॾिसंदी आहियां की पंहिंजे हस्बैंड छो ग़लति आहे, जेकॾहिं उहो शॉपिंग कंदी त हुन वटि सामान हूंदो न, ॿार जेकॾहिं मर्द न जलींदो, केरु जलींदो?
मतिलबु गॾिजी ॾिसो न ॿार संभालणु आसान ॻाल्हि न हूंदी आहे, न औरत लाइ न मर्द लाइ, त कॾहिं औरत खयो कॾहिं मर्द खयो, लेकिन मर्द खे ईअं बि न हलाइजे की पर्स बि बैग बि तव्हां हुनखे ॾेई छॾियो आहे, ॿार बि तव्हां सिर्फ़ु शॉपिंग पंहिंजी कयो था, ॿई गॾिजी हलनि, जीअं गाॾी जा टायर हूंदा आहिनि गॾिजी हलंदा आहिनि त गाॾी अॻिते हलंदी आहे। सही सही त बाज़ार में रश जो हुजे त कीअं गॾु हलनि अॻिते पुठिते थींदा उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, उहा अलॻि टॉपिक आहे। पर मर्द जी इज़त करणु घुरिजे भई ख़ासि तौर ते असां इहो चवंदासीं औरत जी बि इज़त मर्द जी बि इज़त बराबरी ॿिन्हिनि में हुजणी खपे। तव्हां मर्द आहियो, तव्हां मर्दनि जे लाइ पॉज़िटिव ॻाल्हाईंदो, लेकिन मां ॿिन्हिनि जे लाइ पॉज़िटिव सही मां बि ॿिन्हिनि जे लाइ थो चवां ऐं ख़ासि तौर ते असांजूं जेकी पढ़ियल लदियूं आहिनि उन्हनि खे त गुज़ारिश कयां थो त पंहिंजे मुड़ुस जी अहमियत इज़त में जेकॾहिं वाधारो आणणु चाहियो था त उनजी रेस्पेक्ट करणु सिखो। छो त मर्द खे अलाह साईं थोरो ऊंचो दर्जो ॾिनो आहे औरत खां, उनजी वजह इहा हूंदी आहे की मर्द जंहिं घर में हूंदो आहे भले रिटायर्ड हुजे कुझु बि हुजे, हुनजो सायो ई उनजी फैमिली जे लाइ प्रोटेक्शन इलाही हूंदी आहे वॾी, कोई हिकदमि सां हुनजे अटैक नथो करे सघे औलाद ते या वाइफ ते या कंहिं सही सही जेके घरनि में औरतूं आहिनि जेकी हाउस वाइफ आहे का जेकॾहिं फैमिली जेको माहौल आहे उहो ॿाहिरि निकिरण वारो न आहे त उहे त ॾाढा ख़ुशबख़्त आहिनि, थधी छांवनि में वेठा आहिनि, एसी में वेठा आहिनि, पखे में वेठा आहिनि, टीवी ॾिसनि पिया, मुख़्तलिफ़ एंटरटेनमेंट जा मरला मुख़्तलिफ़ उहे शयूं इन्हनि जे साम्हूं आहिनि, खाधा पीता आहिनि, मर्द वीचारो ॿाहिरि उस में आहे, मर्द वीचारो ॿाहिरि पघिरियल आहे, मर्द वीचारो बॉस जा दड़का खाईंदो हूंदो, मर्द वीचारो अलाए किथां कीअं करे कमाईंदो हूंदो, इहा ॻणती या उणतुण उहा उन औरत खे न आहे त बाबा बिजली जो बिल ॾियणो आहे, खीर वारे खे पैसा ॾियणा आहिनि, ट्यूशन फी ॾियणी आहे, कॉलेज फी ॾियणी आहे ॿारनि जी, का बि टेंशन औरत खे न आहे, मर्द इहो करे थो ऐं उन मर्द जी अहमियत ऐं उनजी इज़त करणु औरतुनि ते फ़र्ज़ु आहे ऐं औरतुनि खे आउं गुज़ारिश कयां थो त मर्द खे बराबरी जा हक़ ॾियो, बराबरी इन करे करियो त उनखे घटि में घटि अचे त थधो पाणी त पुछंदा कयो। हिकिड़ो मर्द हुयो वीचारो, पोइ औरतुनि जी ॻाल्हि हूंदी आहे न त पोइ औरतूं वरी पोइ घणियूं जेके आहिनि से ॻाल्हियूं कंदियूं आहिनि, शक बि कंदियूं आहिनि, जेको किथे हुयो भला, हिकिड़ो माना जेल में हुयो 7 साल पूरा जेल में हुयो, उनजी 6 बजे रिहाई थी, घर पहुचंदे पूरी दादा कराची जो माहौल ट्रैफिक जैम हूंदी आहे, 8 बजे घर पहुतो त उनखे पंहिंजी ज़ाल चयो तुंहिंजी रिहाई 6 बजे थी आहे, 8 बजे तूं घर छो आहे, 2 कलाक किथे हुए त हू हमरा जेको आहे थेलो खणी वापसि जेल हलियो हो, हिन खां भलो आहे मां जेल में हुजां, हेड़े वेल में हुजां, हिन खां भलो आहे मां जेल में हुजां। सो कॾहिं कॾहिं ईअं बि थिए थो, सो मर्दनि ते शक शुबो बि न कयो, मर्द सची ॻाल्हि इहा आहे त कुझु बि थिए ज़माने में छा बि हुजे पर औरत जेका हुनजी ज़ाल हूंदी आहे पंहिंजी फैमिली सां पंहिंजे ॿारनि सां मर्द पोइ बि प्यारु कंदो आहे। तव्हां ॾिठो हूंदो ॿार कहिड़ा बि हुजनि, कॾहिं को महिमान ईंदो आहे न त पोइ मर्द पंहिंजनि ॿारनि जी वरी तारीफ़ कंदो आहे, बाबा चाचे खे ॾूंहं जो खोड़ो त ॿुधाए, चाचे खे हीअ त ॿुधाए, सभु पंहिंजनि ॿारनि जी तारीफ़ कंदो अथव, चवंदो मुंहिंजा ॿार नंबर 1 आहिनि, मुंहिंजे ॿारनि जहिड़ो को ॿार ई न आहे, माना केॾी मोहबत आहे मर्द जी पंहिंजे ॿारनि सां, पोइ बि जेकॾहिं औरत चए त मर्द लेखे नथो त पोइ छा करे। सो मर्दनि जी अहमियत ऐं मर्दनि जी इज़त करणु सिखो। ॿियूं बि खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि मर्दनि जे हवाले सां, कचहरी मौज़ महिमाननि सां बि कंदासीं। अॼु वरी औरतुनि जो बि ॾियारो आहे पर कारोबारी सोच रखंदड़ औरतुनि जो ॾियारो आहे, हाणे तव्हांजी सोच लाइ कहिड़ी आहे? पहिरियों न हुई, हाणे कारोबारी सोच आहे, छो त जेतिरी महांगाई थी हले, जीअं तव्हां मर्दनि जी ॻाल्हि कई, मर्द ॿाहिरि कमाइण वेंदो आहे, महिनत कंदो आहे, उनखे बिल पे करणा हूंदा आहिनि, अॼुकल्ह उहो दौरु न आहे, अगरि तव्हां थोरो अगेंस्ट ॻाल्हाईंदमि, इहो दौर बि आहे, वरी के वरी जेके हाउस जॉब कनि थियूं, उहे जेके वर्किंग वुमेन आहिनि, जेके हाउस वाइफ न आहिनि, थियणो थो पए उन्हनि खे, मजबूरी बि आहे, शौक़ु बि आहे, मजबूरी बि आहे, उन सां छा आहे मर्द जी हेल्प थी वञे त बिल पे करण में, हिन में हाणे अॼुकल्ह औरतूं बि इन शइ में अॻिते आहिनि, कुझु पॉज़िटिव हलनि थियूं, घर खे हलाइनि थियूं वर्किंग वुमेन, कुझु नथियूं हलाइनि, जीअं असांजे महिमाननि सां ऑफर मां ॻाल्हायो त हुननि चयो की इन शइ जो नाजाइज़ फ़ाइदो औरतूं वठंदियूं, अहिड़ियूं बि औरतूं हूंदियूं। सही सही। हाणे तव्हां कारोबारी सोच रखो, छा कारोबार तव्हां कहिड़ो खोले ॾियो तव्हांखे? सोचो त इलाही कुझु आहे, हाणे अलाह मदद करे, मुंहिंजो हे ई फर्स्ट एक्सपीरियंस आहे, अगरि हिन में अॻिते थी वधां त इनशाला कुझु न कुझु करे वेंदमि। मुंहिंजो जेके ॾींहुं हुजे न कारोबारी सोच रखंदड़, मर्दनि जो ॾींहुं हुजे त मां हाली में वेठो वणा कारोबार आहे न चाहे, ऐं जेको खोड़ सारियूं कनि थियूं, सची ॻाल्हि आहे, जेको ऑफ कैमरा तव्हां मूंखे बि त कुझु सजेस्ट कयो। अच्छा ॿी ॻाल्हि इहा आहे त अॼुकल्ह त ॾिसो न त माना जेकी मुख़्तलिफ़ एप्स आहिनि, औरतूं घरनि में खाधा पचाइनि थियूं ऐं उहे खाधा उतां माना हिकिड़ो माण्हू खणी थो वञे घरनि घरनि ताईं पहुचाए थो, सुठी जॉब आहे, घर वेठे कारोबारी जेकॾहिं सोच रखो था या को बुटीक जेकॾहिं पाण दुकान वग़ैरह खोलियूं था, उनखां भलो आहे घर में का शइ ठाहे करे ऑनलाइन उनजो फोटो रखी करे ऐं पाण उहो कमाए सघूं। ईअं थो सोशल मीडिया जेको अॼुकल्ह आहे इलाही औरतुनि जे लाइ फ़ाइदेमंद आहे, घर वेठे पंहिंजो कमु सुठो करे सघनि थियूं, इहा बि सुठी ॻाल्हि आहे। सही सही सही। त पोइ हाणे ॻाल्हि इहा आहे त कारोबारी जेकॾहिं तव्हां जेका सोच आहे, बल्कि सोच सभिनी जी सुठी हूंदी आहे पर उनखे रस्ता न हूंदा आहिनि, उनखे दग न हूंदो आहे, उनखे वाट न हूंदी आहे, त पोइ जेकॾहिं तव्हांखे वाक़ई में बि शौक़ु आहे, शाज़ीअ खे बि शौक़ु थी पियो आहे त कारोबार को न को कजे, कारोबार त वॾी ॻाल्हि आहे न, पोइ चवंदा आहिनि नीच नौकिरी वण जो वापारु,
सो हाणे वधंदड़ वापार वधंदो आहे, वापार वारे माण्हू खे परेशानी न हूंदी आहे, पोइ उहा औरत करे कारोबार या मर्द करे उहो टेकियल माण्हू हूंदो आहे। जेको नौकिरी पेशा माण्हू आहे उनखे ख़बर आहे त लमसम अमाउंट एतिरो हूंदो, उन विच में असांखे बजट ठाहिणी आहे, उन विच में असांखे घर हलाइणो आहे। कारोबारी शख़्स हूंदो आहे उनखे हिकु ॾींहं में एतिरी पघार एतिरा पैसा मिली वेंदा आहिनि जो सॼे महीने जी पघार खां वधीक हूंदा आहिनि, हिकिड़े ॾींहं में छको लॻी सघे थो, उहो अहिड़ो कमु थी सघे थो। पर रिस्क आहे न, कारोबार हली पए त सुठी ॻाल्हि आहे, न हले त हलंदो आहे जेकॾहिं माण्हू दिलचस्पी ॾिए। हाणे कारोबार पोइ त न हलंदो न, मां माना दुकानु खोले वेठो वरी घरो अचां त पोइ कान हलंदो। दुकानु खुलियल हुजे लॻो मोबाइल में पियो हुजां, उहो जेको अमरा जेको आहे बिल ॾियणु अचे त उनखे पुछा करे 5 मिंट खां पोइ मुख़्तलिफ़ मामलनि ते अञा कचहरी कंदासीं, खिल पोइ मस्ती मज़ाक बि हूंदी असांजे प्रोग्राम में। सुठो हिकिड़ो फ़नकार बि असांजे प्रोग्राम में अॼु महिमान थियो आहे, सो उन सां बि तव्हांजो तारुफ़ कराइण वारा आहियूं। नंढड़ी साही पहिरियां वठंदासीं, पोइ मोटी ईंदासीं त कचहरी कंदासीं। तव्हां साही वठंदो या मां वठां? नंढड़ी साही वठूं था, हलो तव्हां वठो, ब्रेक वठो ऐं पोइ मोटी अचो। ॾिसंदा रहिजो। सलाम सलाम। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। मोज़िज़ महिमान असांजे प्रोग्राम में अची चुका आहिनि, उनजो तारुफ़ तव्हां सां करायूं, पोइ कचहरी खे कंटिन्यू कयूं था, प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था। सो सभ खां पहिरियां जेको मोज़िज़ महिमान तव्हांखे टीवी स्क्रीन नज़र ईंदो, पाण सुठो माशी माहिर बि आहे, तर्जनिकार बि आहे, मुख़्तलिफ़ मामले ते सुठी कचहरी कंदो आहे ऐं वणंदड़ कचहरी कंदो आहे। के माण्हू कचहरी कंदा आहिनि त दिलि चवंदी आहे त बसि हाणे बसि करे, पर हीअ अमरा कचहरी कंदो आहे दिलि चवंदी आहे अञा वधीक ॻाल्हाए। सो अञा वधीक ॻाल्हाइण जे लाइ असां हुनखे गुज़ारिश बि कंदासीं, बाक़ी थोरो त पहिरियां ॻाल्हाए पोइ वधीक वरी पोइ था चऊं त वधीक ॻाल्हाए। सो भलीकार चऊं था नदीम बाकी मौलवी साहब असां गॾु आहे, उनखे वेलकम कयूं था। सर कैसे हैं? ठीक है, थैंक यू वेरी मच जनाब, आपने इतनी तारीफ़ें कर दी। वैसे मैं आपको बताऊं, हकीकत ये है कि सब तारीफ़ें अल्लाह की है जो और दूसरे माँ बाप की। आज अगर आप समझते हैं कि मैं एक अच्छा इंसान हूँ, अच्छा बोलता हूँ, तो मेरे माँ बाप ने जो मुझे तरबियत दी वो है, और बाकी अल्लाह का करम होना चाहिए। आज आपका टॉपिक बड़ा इस पे बात करेंगे, टॉपिक पे दूसरों को इन कर दूं, बाद में तफसील आपसे बात होगी। सो ॿियो जेको असांजो मोज़ महिमान आहे ॾाढो सुठो रागी आहे, सो परे खां कई आयो आहे, कंदकोट मां आयो आहे साईं, माना ज़बरदस्त इलाइक़ो आहे कंदकोट जो बि, उतां पहुतो आहे असांजे कराची शहर में। उनखे भलीकार चऊं था, सुठो रागी, सुठो आवाज़, सुठो अंदाज़ रखंदड़ इरफान अली अवान साहिब असां गॾु आहे, उनखे वेलकम कयूं था। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो? सफ़ा उके जी पोइ हिरान ओजागो त न आहे, बसि ज़मानो आहे, थकावटूं आहिनि, परे खां माण्हू ईंदो आहे पोइ ओजागे में हूंदो आहे। जॾहिं ॾिसो था कराची अचूं था त असाइनमेंटूं खोड़ खणी था अचूं, सही जे करे पोइ टाइम बि शॉर्ट हूंदो, वरी आराम बि घटि हूंदो आहे। सही सही। बहरहाल इंशाल्लाह महफ़िल कंदासीं सुठे नमूने। न त पोइ इहो कलाम ॻाइजो न, असां सुतलासीं, निंड न शइ आख़िर कंहिं जॻह आहे। वाह 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 वाह, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां सां कचहरी कंदा आहियूं, उस्ताद मोहरम नाज़ सां रोज़ गॾु हूंदो आहे, अॼु बि गॾु आहे ऐं अलाउ कंदो, हयाती जेसीं ताईं आहे त गॾु ई हूंदासीं। उस्ताद साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? तव्हां ॿुधायो? ख़ुशि आहियो? सफ़ा ओके जी रिपोर्ट आहे जुमा मुबारक। साईं ख़ैर मुबारक। अच्छा, मर्दनि जो आलमी ॾींहुं तव्हांखे मुबारक हुजे स्पेशली। माना मां मर्दनि ते ॻाल्हायां पियो, माना तव्हां माना ईअं पियो लॻे त तव्हां चवंदो त मूंखे वारो ॾियो हाणे मां ॻाल्हायां, न इहो तव्हांखे वारो पोइ यानी तव्हां इहो महसूसु कयो था त मर्द मज़लूम आहिनि, वारो मिले। तव्हांजे दिलि जी ॻाल्हि बि कयां पियो न, अॼुकल्ह मर्द मज़लूम थी वियो आहे। न ईअं न आहे, हा नाशुक्रो आहे। अच्छा, किथे किथे यार इहा ॻाल्हि करे सॼी जेको इंट्रो मुंहिंजो हुयो सर, न हक़ीक़त चाहे औरत हुजे या मर्द हुजे, मर्दनि जी मां तव्हांजी नुमाइंदगी कई यार, सर मां कहिड़ो ॾोह कयो, आवाज़ उथारियो। न नुमाइंदगी मां हिकिड़े जो आलमी ॾींहुं थोरो ई आहे। बाक़ी इहो ज़रूरु आहे त मर्द हुजे औरत हुजे, हिकिड़ो अलाह जे तरफ़ां हिकिड़ो जोड़ो आहे ऐं उनखे हिक ॿिए सां कंप्रोमाइज़ करे हलणु खपे। बाक़ी दुनियावी एतबार सां सुठी ॻाल्हि आहे, या यादगियानी रही आहे त मर्द बि को नाम निशान बि हुजणु खपे। वाह 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 वाह, साईं कचहरी कंदासीं अञा पाण पूरो प्रोग्राम पे ॿिनि कलाक जो। शाज़िया मोज़ महिमान तव्हां कचहरी जी नदीम बाकी कैसे हैं आप? ठीक हैं? अल्लाह का शुक्र। आप लोगों का टॉपिक जो है मैं इतना बेहतरीन टॉपिक है, क्योंकि आपको मुबारक हो मर्दों का आलमी दिन, आपने फर्स्ट टाइम सुनाई है। देखिए, मैं तो समझता हूँ कि ये मर्दों का आलमी दिन, बच्चों का आलमी दिन, जानवरों का आलमी दिन, औरतों का आलमी दिन, ये होना ही नहीं चाहिए। अच्छा, असल चीज़ होना चाहिए इंसानी हुकूक। देखिए, अगर मैं औरत को इज्जत दूंगा और औरत मुझे इज्जत दे तो मुझे मेरे हुकूक का कोई वो, ना आप मेरा हुकूक ले सकती है ना मैं आपका हुकूक ले सकता हूँ। अब देखिए, अगर आप देखते होंगी कि बहुत अच्छी खातून है भाई, कितनी अपने शौहर की इज्जत करती है। अब ये आम इंसानों के जो सोच होती है, नज़रिया होती है, वो यही होती है। जब देखते हैं कि भाई बड़ी अच्छी खातून है, देखें वो बेचारी शॉपिंग भी कर रही है, बच्चा भी संभाल रही है, ये अल्फाज आता है नहीं आता? बिल्कुल आता है। अच्छा, अगर मर्द होता है तो मर्द को भी ये कहा कितना अच्छा मर्द है, देखो
اپنی بیوی کو جو ہے نا آرام دے رہا ہے. تو اصل بات کہاں آ گئی؟ انسانیت کے اوپر. اب یہ جو چیزیں ہوتی ہیں اب اس انسانیت کو ہم کیا غلط استعمال کرتے ہیں. اگر ایک مرد عزت دے رہا ہے تو وہ یہ نہ سمجھے کہ جناب وہ اب فار گرانٹیڈ لے لیں اس کو کہ ناجائز اس کا فائدہ اٹھائیں. شریف آدمی کہتے ہیں نا, شریف آدمی کو بیوقوف نہ سمجھا جائے, اس کی شرافت کو عزت دے. اسی طرح عورت اگر اچھی ہے اس کی شرافت کو بھی اس کی بیوقوفی نہ سمجھے, اس کی محبت کو اپریشیٹ کرے. سائن نے بڑی اچھی بات کی کہ انسان کو اللہ کا شکر ادا کرنا چاہیے کہ جس طرح سے بھی انسان اللہ پاک جوڑے بناتا ہے, مگر آج کل جوڑے آپ نے دیکھا ہوگا شادیاں ہوتی ہیں, محبت ہوتی ہے, مگر طلاقیں بھی ہو جاتی ہیں بہت جلدی. آج کل یہ زیادہ سننے میں آ رہا ہے. وہ وجہ یہ ہوتی ہے کہ وہ شروع سے کہا جاتا ہے, مرد کو کہا جاتا ہے پہلی رات بلی مار دینا, پہلی رات تو نے جو ہے نا اپنا روب دینا ہے, تو مرد ہے. دوسری عورت کو سمجھاتا ہے گھبرانا نہیں بیٹا, ہم تیرے ساتھ ہیں, کبھی کچھ ہو چھوڑ کے آ جانا. تو یہ ہم شروع سے ہی اس کو اس طرح کی تعلیم دے رہے ہوتے ہیں جس کو ہم ایکچولی پازیٹیو سمجھ رہے ہوتے ہیں, لیکن وہ دماغ میں بیٹھ جاتی ہے شروع سے چیز, تو ہر چیز پھر آپ کو نیگیٹو لگتی ہے آگے چل کے رشتے میں. یا خواتین کو آپ جو وومن ایکٹیوسٹ ہیں, آپ عورتوں کے لیے آواز اٹھائیں, سڑکوں پہ آئیں. دیکھیں آواز اٹھانے کے لیے آپ کو سڑکوں پہ نہیں آنا ہے. بالکل صحیح کہا آپ نے. آپ کو وہ مسئلوں کے حل ڈھونڈنے. بالکل. اب وہ حل اگر لڑائی جھگڑے, آپ نے دیکھا کبھی کورٹ کچہری پہ جب خواتین چلے جاتی ہیں یا مرد بھی جاتے ہیں, عزت نہیں رہتی. نہیں, بالکل بھی نہیں. ٹھیک ہے نا جی. اور چلیں عزت کے بعد ہم عزت تو خیر یہ بڑا ڈیبیٹیبل ٹاپک ہو جائے گا, مگر میں یہ کہوں گا کہ اس کے مسئلے کا حل بھی نہیں نکلتا. بالکل نہیں نکلتا. تباہی ہوتی ہے. دیکھیں گھر توڑنا جو ہے نا بہت آسان ہے, گھر جوڑنا بڑا مشکل ہے. اور میں سمجھتا ہوں تکلیفیں آتی ہیں. اور جو سب سے اہم بات جو سائن نے دوبارہ میں کہوں گا بڑی اچھی بات کی, شکر. ہم کیا کرتے ہیں, میرا شوہر تو ایسا نہیں ہے, اس کا شوہر دیکھا کتنا اچھا ہے, میری بیوی تو ایسی ہے نہیں, اس کی بیوی دیکھیں. ہم کمپیر کر رہے ہوتے ہیں. ہر ایک کی ایک خصوصیت ہوتی ہے, ایک خوبصورتی ہوتی ہے. گلدستے میں 10 قسم کے پھول ہوتے ہیں, مگر ہر پھول میں خوبصورتی ہوتی ہے. آپ جو چیز اللہ پاک ہمیں مل رہا ہے نا, جب ہم اس کی قدر کرنے لگ جائیں گے. دیکھیں میں اکثر کہتا ہوں خواتین سے, اگر آپ کا شوہر بادشاہ نہیں ہے نا تو آپ رانی نہیں ہو سکتی. صحیح, ٹھیک ہے نا. اور اگر آپ کی بیوی رانی نہیں ہے تو آپ بادشاہ نہیں ہو سکتے. کبھی نہیں ہو سکتے. تو آپ کو اپنی بیوی کو رانی کی طرح رکھنا پڑے گا تو آپ بادشاہ کہلاؤ گے, اور آپ کو اپنے شوہر کو بادشاہ کی طرح رکھنا پڑے گا تو آپ رانی کہلائیں گے. صحیح بات ہے. یہاں خواتین اپنے شوہر کی برائیاں کر رہی ہوتی ہیں, یہ ایسا کرتا ہے, یہ ایسا کرتا ہے, یہ تو کماتا نہیں ہے, یہ بیکار کا ہے, یہ فلاں, یعنی کہ اس کی 100 برائیاں, یعنی جتنی برائیاں اس کو خود کو بھی نہیں پتا ہوتی ہے وہ اس کی بیوی سے بتا دیتی ہے. تو یہ بات غلط ہے. اور اسی طرح ہم بچوں کے ساتھ کر رہے ہیں, ڈی گریڈ کرتے ہیں ہم بچوں کو. میرا بچہ پڑھتا نہیں ہے, یہ نہیں کرتا, وہ نہیں کرتا. اب کیا ہے, وہ بچے کا آپ اندر کا جو انسان ہے اسے مار رہے ہیں. پڑھائی نہیں کر رہا, کوئی بات نہیں, کوئی اور اچھی چیز ہوگی اس کی طرف تو دیکھیں. یہی چیز میں کہتی ہوں کہ اگر اس کا کہیں اور دھیان ہے تو آپ اس طرف اس کو لے جائیں, کیونکہ آج کل دور بہت چینج ہو گیا ہے. لیکن ماں باپ کی ایک چیز ہوتی ہے, نہیں پڑھو, آپ اچھے نمبر لے کر آؤ تو ہماری ایک ویلیو ہے, کیونکہ ان کو دکھانا ہوتا ہے دنیا کو. دیکھیں بڑے بڑے آپ دیکھیں بل گیٹ لے لیں, بڑے بڑے امیر لوگ لے لیں, انہوں نے کوئی پی ایچ ڈی کی ڈگریاں نہیں کی. بالکل صحیح, بہت اچھی مثال ہے. اصل چیز جو انہوں نے وہ کہتے ہیں کہ نظر سے نہیں نظریے سے دیکھو. بالکل. پاکستان میں لوگ نظر سے دیکھتے ہیں, نظریے سے نہیں دیکھتے, انہیں نظریے سے سوچتے ہیں. صحیح. ہم جو یہاں پہ جو اس وقت مسئلے مسائل کے شکار ہوئے ہیں, آگے جا کے ہم گفتگو بھی کریں گے کہ جی مہنگائی ہے, پریشانی کیا ہے, کہ نہ ہمارا نظریہ ہے نہ حکومت کا نظریہ ہے. ہم کچھ بھی کام کرتے ہیں. جی آپ دیکھیں سندھ کے اندر جو ہے نا آبادی کم ہو گئی, اللہ کو مانے بھائی. اگر سندھ وہ ہے جہاں پنجاب سے بھی لوگ آتے ہیں, خیبر پختونخوا سے بھی, پورے پاکستان سے لوگ آ رہے ہوتے ہیں, باہر ممالک سے بھی سب سے پہلے کہاں آتے ہیں, سندھ میں آتے ہیں نا جی, امریکہ سے بھی. مگر کیا پاپولیشن, ہم لکھت پڑھت میں جا رہے ہیں. اب لکھت پڑھت میں کیا, جی آپ کا کیا پرماننٹ ایڈریس, اچھا میرا ٹیمپرری ایڈریس, میں تو کھاتے میں ہی نہیں آیا. تو اب دیکھا جائے تو وہ نظریہ نہیں ہے نا لوگوں کا. اگر نظریے کے حساب سے دیکھیں تو سندھ میں سب سے زیادہ پاکستان میں لوگ آتے ہیں,
یہیں سے روزگار کماتے ہیں, ٹھیک ہے. اور پھر کہا جاتا ہے کہ جی یہ وہ سندھ ہے جسے میں کہتا ہوں دھرتی ماں ہے, جو ایک ماں کی طرح پنجاب کے لوگوں کو بھی رکھتی ہے, پٹھانوں کو بھی رکھا ہے, افغانیوں کو بھی رکھا ہے. پھر بھی کہتے ہیں نہیں جی سندھ صحیح نہیں کر رہا. سندھ جیسا میں کہتا ہوں صوبہ جو ایک ماں کی طرح ہے. آپ نے کبھی سندھ کو دیکھا ہے؟ سندھ میں آئے کہیں پہ بھی جائیں, وہاں کراچی میں ہی لے لیں, پٹھان ملے گا, افغانی ملے گا, ایرانی ملے گا, بنگالی ملے گا. آپ کو ہر جگہ سے انسان آتے ہیں. ایئرپورٹ پہ آپ جائیں, جاپان سے بھی سندھ میں آ رہا ہوتا ہے نا, کراچی سندھ ہی ہے نا. تو ہر چیز, مگر یہ نظریہ, اب وہاں جو بیٹھے نظریہ کرتے ہیں, نہیں جناب سندھ. سر وہ تو اپنے گانے بنا رہے ہیں, تم اپنا نظریہ پاس رکھو, ہم اپنا نظریہ رکھتے ہیں. یہ دیکھیں ایسے گانے, وہ تو کہتے ہیں ہمارے نظریے کی کوئی نہیں ہے. چیز ہوتی ہے ہیومن رائٹس, انسانی حقوق کو سمجھے, نظریے کو سمجھے. دیکھیں کہ سندھ کتنا کام کر رہا ہے, سندھ حکومت کیا کیا چیزیں کر رہی ہے. تنقید, بالکل فوراً تنقید پہ آ جاتے ہیں. ہمیں جب تک یہ 4 جتنے صوبے ہیں نا ہمارے, یہ اکٹھا نہیں ہوگے اور ایک دوسرے کی عزت کرنا نہیں سیکھیں گے, احترام کرنا نہیں سیکھیں گے, نظریے سے نہیں دیکھیں گے. اور اگر وہی ہے, آج تک ہم کیا 70 سالوں سے جی ڈی پی کے اوپر لگ گئے, انسانیت بھول گئے. اب جی ڈی پی کیا ہے؟ گراس ڈومیسٹک پروڈکٹ. اب وہ تو خیر عام آدمی کو پتہ ہی نہیں. پھر ہم بات کرتے ہیں چیزوں کے اوپر. چیزیں انسان کے لیے بنی ہیں, انسان چیزوں کے لیے نہیں بنا. صحیح کہا آپ نے. سندوں کو انسان چلاتے ہیں, انسان کو سندیں نہیں چلاتی. ہم مشینوں کے اوپر, مشین سے بنی ہوئی چیزوں کو گن رہے ہوتے ہیں جی ڈی پی کے اندر, مگر اس مہنگائی کو نہیں دیکھ رہے ہوتے. ہم انسان کو دیکھ رہے ہوتے ہیں, مگر انسان کے اندر جو ایک خوبصورت انسان ہوتا ہے اس کو نہیں دیکھتے. ہم لباس کو دیکھتے ہیں. ہم جب بچوں کی بھی جب شادیاں کراتے ہیں, ہم کیا دیکھتے ہیں؟ سب سے پہلے لڑکا کیا کرتا ہے, کیا کماتا ہے. کبھی ماں باپ نے یہ نہیں کہنا لڑکا جو ہے شریف ہے, نہیں ہے. یہ تو آخر میں آتا ہے. پوچھتے ہیں, ہر آدمی پوچھتا ہے, مگر وہ نمبر 1 پہ کیا ہوگا؟ کماتا کتنا ہے, گھر ہے کہ نہیں ہے, گاڑی ہے کہ نہیں ہے. اور یہ بھی نہیں پوچھیں کہ کماتا کیسے ہے, کس طرح سے کماتا ہے, کیا کرتا ہے, نہیں کتنا کماتا ہے. آپ یقین کریں, مجھے یاد پڑتا ہے کہ میں ایک دفعہ, میرے دوست کے والد صاحب بڑے امیر تھے, ہم چھوٹے بچے تھے, تو انہوں نے مجھے 100 کا نوٹ دیا. اس زمانے میں 100 کا نوٹ بہت بڑی رقم ہوتی تھی. ہمیں 10 روپے ملتے تھے, 1 روپے ملتا تھا, یہ ہمارے لیے. تو جب میں 100 کا نوٹ لے کے آیا گھر پہ, تو سب سے پہلے میری والدہ نے پوچھا یہ نوٹ آئے کہاں سے, کس نے دیے اور کیوں دیے. ٹھیک ہے نا. آج آپ یقین کریں, اگر کوئی بھی بچہ باہر سے پیسے لے کے آتا ہے, ماں باپ یہ نہیں کہیں کیسے کما کے لایا, کس نے دیے, کیوں دیے, کیا وجہ تھی, کہیں شاباش زبردست. تو یہ پوچھیں گے بھی نہیں یہ موبائل آپ کے ہاتھ میں کس نے دیا, کیوں دیا, کہاں سے لایا. اور ہم نے تعصب پسندی میں بھائی, اب آپ کچھ دنوں بعد کہیں گے جی عورتوں کا دن ہے, پھر کہیں گے بچوں کا دن ہے, آج کل تو جانوروں کا بھی دن آ گیا. چلیں اس پہ بات کرتے ہیں, ایک اچھا سانگ سنواتے ہیں. ضرور ضرور. عرفان علی آوان صاحب ॾे वञूं था, बाक़ी उन्हनि खे गुज़ारिश कयूं था त असांखे सुठो कलाम ॿुधाए. साईं हाणे बावा कयो. जो आवना है सर को झुकावना है, दिल पर जो आवना है सर को झुकावना है. एक दिन जो आप आख्या, एक दिन जो आप
देसूं महबूब नू मनेसूं हो ए हाल दिल दा देसूं महबूब नू मनेसूं अखियां दे विच बलेसूं अखियां दे विच बलेसूं आंगन सजाना है दिल पर जो आवना है सर को झुकावना है दिल पर जो आवना दुख सुख असां वंडेसूं नैना नजर मिलेसूं हो दुख सुख असां वंडेसूं नैना नजर मिलेसूं कुर्बान जान थी वे मिठड़ा मनावना है दिल भर जो आवना है सर को झुकावना है दिल भर जो आवना है सावल हुजूर आवे सानू गले लगावे सावल हुजूर आवे सानू गले लगावे आवे तवल न जावे आवे तवल न जावे उमरा टिकाना है दिल पर जो आवना है सर को झुकावना है एक दिल जो आप आख्या एक दिल जो आप आख्या वादा निभावना है दिल पर जो आवना है सर को झुकावना है दिल पर जो आवना है वाह सही बात वाह वाह ॾाढो सुठो सही ॾाढो अंदाज़ तव्हांजो भलो कलाम ॾाढो सुठो ॿुधोसीं सो हाणे ब्रेक वठूं शाज़िया जी वक्त थियो आहे हिकु शॉर्ट ब्रेक जो असां सां गॾु रहिजो प्रोग्राम सलाम सिंध में मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ख़ुशि आमदी तव्हां असां सां जुड़ियल आहियो तव्हांजी वॾी महिरबानी जी तव्हां असांजे प्रोग्राम में असां सां कॉल ते ॻाल्हाए सघो था कॉल करे सघो था असां सां ॻाल्हाए सघो था असांजे महिमाननि सां ॻाल्हाए सघो था टेलीफोन तव्हां कयो असांजे प्रोग्राम में असांखे ॾाढी ख़ुशी थींदी छो त तव्हां असां सां गॾु हूंदो असांजी ख़बर हूंदी तव्हां बाक़ाइदा असांजो प्रोग्राम ॾिसो था असांजी ॻाल्हियूं ॿुधो था जी सो तव्हां शामिलु थींदो तव्हांजा लख थोरा थींदा सो नदीम बाक़ी मौलवी साहब असां सां गॾु आहे उन सां कचहरी जो सिलसिलो जोड़ींदासीं नदीम साहब ये हुकूमत की तरफ से ये जो आम इंतखाबात हैं वो इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन कोई आई है उसके ज़रिए होने जा रहे हैं इसको कैसे देखते हैं आप देखिए सबसे पहली बात है वही नज़र से नहीं नज़रिए से देखें हुकूमत का नज़रिया क्या है कि जनाब हर चीज़ वो अमेरिका से कंपेयर करने लग गई है आजकल चाहे वो पेट्रोल हो महंगाई हो इलेक्ट्रॉनिक हो हम कहाँ बैठे हैं हमारे यहाँ जो है ना बहुत से लोगों को आज तक ये नहीं पता गांव देहातों में कि ये एटीएम मशीन क्या है सही अब आप देखें कसूर सबसे पहले मैं कहता हूँ आवाम का नहीं है हुकूमत का है अच्छा। पहले तालीम तो आम करें बिल्कुल सही कहा अब जब मुझे गाड़ी चलानी नहीं आती आप कह रहे हैं नदीम साहब आपको मैं गाड़ी दे रहा हूँ तो मैं वो गाड़ी का क्या करूंगा Accident मुझे होगा। समझ नहीं चलाना दूर की बात मुझे समझ ही नहीं आएगा ये स्टार्ट कहाँ से मैं होगा? स्टार्ट कहाँ से होता है बैठे कहाँ से चलाए सही। कहाँ से बोले नहीं दुनिया में लोग गाड़ी चला रहे हैं आप भी चलाए मैं बोलूंगा असांजे भाई वाले मैंने साईं गाड़ी में बैठे ही नहीं हूँ
ॻोठनि में हिकिड़ो वाक़ियो थियो, अमरा खे ट्रैक्टर जी चाबी ॾिनऊं ज़ोरीअ। अच्छा हाणे अमरा ट्रैक्टर जो स्टार्ट कयो, ट्रैक्टर पियो फिरे ताईं अमरा हाणे हुनखे बीहारण पियो अचे, नेठि ॻोठाणा क़ुरान खणी आया ट्रैक्टर खे, त हाणे ट्रैक्टर बीहे वञी थूणीअ में लॻो, ट्रैक्टर पाण बीठो चयूं क़ुरान बीहारियोसि। ये हकीकत, ये देखेंगे अगर आप मैं गाड़ी भी चलाता हूँ, मुझे आप ट्रैक्टर दोगे मैं नहीं चला सकता। सही, लेकिन उसने स्टार्ट किया। आप बात करें ना, अभी हम बात करें पढ़े लिखे के अलावा, मैं पढ़ा लिखा हूँ, सब कुछ है, गाड़ी चलाता हूँ, मगर आप मेरा को बोलेंगे जी ट्रक चलाओ, डंपर चलाओ और ट्रैक्टर चलाओ, मैं कहूँगा यार मैं कैसे चलाऊंगा। सही। तो हमारे को ये सोचना चाहिए, देखिए बहुत सी चीजें, और आहिस्ते आहिस्ते, अचानक नहीं। सबसे अहम बात, करोड़ों अरबों रुपया हम खर्च करें टेक्नोलॉजी पे, इंसानों पे तो पहले खर्च करें, तालीम पे खर्च करें। देखिए मैंने एक राय दी थी अपनी, एक सजेशन दिया हुकूमत को, मैं चाहता हूँ आपके टीवी के चैनल के ज़रिए से दोबारा से बताऊँ। देखिए सबसे पहले तालीम आम करने के लिए हमें 4 शिफ्टों में स्कूल शुरू करने पड़ेंगे, मॉर्निंग शिफ्ट, आफ्टरनून शिफ्ट, इवनिंग शिफ्ट, नाइट शिफ्ट। अच्छा, 4 शिफ्टों में अगर आप पढ़ाएंगे तो ये है कि आपको स्कूल कम, यानी स्कूल खोलने की ज़रूरत ही नहीं है, मगर बच्चे ज़्यादा पढ़ लेंगे। उसकी वजह ये, सुबह फ़र्ज़ करें जो बच्चे पढ़ने वाले हैं वो दोपहर काम करने वाले भी होते हैं, कई माँ बाप परेशान हैं, स्कूल पहुंचा नहीं सकते, अपनी चॉइस होगी तो वो दोपहर को बच्चों को एडमिशन देंगे, शाम को दे देंगे, रात को दे देंगे। अच्छा, स्कूल असातिज़ा के लिए भी और टीचर्स वगैरह उनके लिए भी अच्छा है कि जी सुबह की शिफ्ट में मैंने काम किया, अब शाम की शिफ्ट में करूंगी, डबल तनख्वाह मिल जाएगी, रात की शिफ्ट में करूंगी, एक और तनख्वाह मिल जाएगी। स्कूल को आबाद करें, तालीम को आम करें। तालीम आम कैसे होगा जनाब? 50 स्कूल खोल दे नहीं होगा, मगर उस 50 स्कूल को अगर आप 24 घंटा काम पे लगाएंगे, तालीम आम करें। हम जब छोटे थे, मुझे याद पड़ता है, मॉर्निंग शिफ्ट आफ्टरनून शिफ्ट होता था। मैं यही पूछने वाली थी, मॉर्निंग शिफ्ट आफ्टरनून पहले तो होता था, आजकल आफ्टरनून सुनने को नहीं आ रहा है। आजकल क्या कर दिया है कि बातें हम सारी दुनिया की करते हैं, हर चीज आप देखें, मिसालें हम देते हैं ना कि उसकी, ये देखो, अमल नहीं कर रहे, अमली हम खुद कहाँ से कैसे कर सकते हैं। अब आप बोलते हैं कि जनाब जो चीजें हैं, बड़े बड़े इकोनॉमिस्ट बैठे हुए हुकूमत के पास और वो बातें करते हैं, जी हम क्या करें, पिछली हुकूमत ने ये किया, हम क्या करें, मसा। तो अगर आप कुछ नहीं कर सकते तो आप आए क्यों हैं, काम क्यों कर रहे हैं? आप डॉक्टर के पास जाओ, डॉक्टर का मैं क्या करूं, तुमने तो बीमार हो गया, बीमार हुआ तो आया हूं ना आपके पास, आप डॉक्टर किस बात, ट्रीटमेंट के लिए आए हो, ठीक है, आप ट्रीटमेंट दे। इकोनॉमिस्ट जो है वो बताएं, हुकूमत बताएं कैसे करना है। मैंने जैसे तजवीज़ दी कि जनाब आप स्कूल को चारों टाइम खुला रखें, बच्चों को तालीम मिलेगा। कोई बच्चा फ़र्ज़ करे गांव देहातों में सुबह की मसरूफियत होती है, तो वो कहेगा ठीक है जी दोपहर को हम कर पढ़ाएंगे, औरतें हैं, लड़कियां हैं, आप उनको रात को शिफ्ट में लगा दें, सुबह की शिफ्ट में लगा दें, फजर की नमाज से शुरू करें तो आखिर इशा तक ले जाए। हर चीज 24 घंटे वैसे ही खुली हुई होती है। जनाब एक और बहुत अच्छी बात आपने की, दुकानें भी, हम बातें करते हैं कि जनाब अंग्रेज की, आप देखें अमेरिका में आप जाए, वो रात 2 बजे भी जो है ना, वो गैस स्टेशन पे आप जाए, दुकानें खुली होती है, मुख्तलिफ जगह। हमारे यहाँ क्या है कि भाई हम तो गरीब मुल्क हैं, हम चीन जापान बनना चाहते हैं ना, तो आप भाई 24 घंटे दुकानें खुला रखें। मैं सुबह को एक नौकरी कर दूंगा, शाम को एक और नौकरी। वही बात हो गई ना एक फिल्म में, जिसमें सुल्तान रही रात के टाइम पे जो है ना, वो अदालत के अहाते में दाखिल हो जाता है, उसको पकड़ लेते हैं, कहते हैं भाई इस टाइम क्यों आते हो, रात को तो कोर्ट बंद होती है। वो कहता है कि भाई जुर्म पूरा दिन और रात को इंसाफ बंद, ये कहता है ये हकीकत, जुर्म 24 घंटे, अदालत 8 घंटे। ये कितनी गहरी बात उन्होंने कही है। और लोग क्या है कि अगर हुकूमत पहले दिन से आके ये कहे कि हमारी हुकूमत आती है, कहती है जनाब 11 बजे दुकानें बंद नहीं होगी, अब 6 बजे होंगी, भाई क्यों, कारोबार कौन करेगा? अच्छा, और फिर जब चीजें नहीं बिकेंगी तो क्या होगा, कोई टैक्स नहीं मिलेगा, फिर कहेंगे मुल्क गरीब हो गया, फिर इधर खैरात मांगो, उधर भीख मांगो। देखिए जनाब हर आदमी चाहता है काम करने, मगर काम देते कौन है? सही सही। काम कैसे देंगे लोग? फिर दुकान मेरी 5 बजे बंद कर दे, 6 बजे बंद कर गए। अब कारखाने 24 घंटे खुले होते हैं ना, क्यों खुले होते हैं? ताकि प्रोडक्शन हो। हमारे हर चीज आप देखें, सिवाय अस्पताल के और कब्रिस्तान के, बाकी हर चीज बंद कर देते हैं। बाज़ कुछ अरसे पहले तो कब्रिस्तान भी बंद कर दिया था कि जनाब रात को जो है ना दफनाने का मसला हो रहा है।
यहाँ से एनओसी लाओ, वहाँ से बड़े शहरों क्लियरेंस में लाओ। भाई, बड़े शहरों में नदीम भाई वो पैसे ले रहे हैं आजकल, हाँ प्लॉट के पैसे ले रहे हैं भाई, दफनाने के पैसे ले रहे हैं कि भाई इस तरह से हमारे कब्रिस्तान में जगह नहीं है। हमें अगर चीन जापान बनना है ना, और अमेरिका, क्योंकि हमारे यहाँ तो जब महंगाई आई क्या कहा जनाब, आलमी मंडी में गया भाई, हमारे यहाँ चीजें महंगी करके कभी किसी ने सस्ता किया? कोई नहीं कभी भी सस्ता नहीं, करता। सस्ता तो होता ही नहीं कभी है। सुना हो आपने? मेरी उम्र 50 साल से ऊपर होने आ रही है, मैंने तो कभी नहीं सुना कि जनाब कोई चीज मैंने महंगी हुई थी फिर सस्ती हो गई। सही वो ऊपर ही होती जा रही है, ऊपर होते मतलब हमारे इतनी ऊपर होती जा रही है महंगाई कि एक दिन हम भी ऊपर चले जाएंगे। देखिए क्योंकि एक सुकून कब्र में है। अच्छा, सुकून कब्र में है, मगर मैं आपको बताऊं कब्र तक जाने में भी सुकून नहीं है। क्यों? क्योंकि आप अगर कब्र में जाएंगे, गोरकन को आपने 5-10 हजार देने हैं, शामी आने वाले को बात देने करते हैं, कॉलर हमारे साथ हैं, कॉलर को शामिल करते हैं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, अबा खुशा? बिल्कुल ठीक ठाक भेण, केर पिया ॻाल्हायो? मां रिज़वाना ॻाल्हायां पई सखर मां। अदी रिज़वाना, कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ैरियत सां, मज़े में? जी बिल्कुलु बिल्कुलु मां ठीकु आहियां। अवां ॿुधायो पंहिंजो हाल अहिवाल जो, ख़ुशि आहियो? असां बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं। ॾिसो था न असांखे, असां खिलऊं था, ॾिसो। ओके हा, ओके ईअं लॻा वधंदो आहे। ऐं मुंहिंजे पुट सां ॻाल्हाए तव्हांखे नात ॿुधाइणु चाहींदो जुमे जे हवाले सां। हलो हलो, पुट सां बि ॻाल्हायो असांखे, ॿुधायो। अस्सलामुअलैकुम। वालेकुम बाबा, नात ॿुधायो असांखे। तव्हां अॼु जुमे जो ॾींहुं आहे त को सॻोरो माना सिजो असांजो उभरे जी सुभाणे जो। मां मौला जो कसीदो ॿुधाईंदुमि। अच्छा चलो ठीकु आहे, मौला जो कसीदो ॿुधायो। ओ पढ़ना कसीदा हक दे वलीदा, पढ़ना कसीदा हक दे वलीदा, सारे लगा मिलके लगा ओ नारा अलीदा, पढ़ना कसीदा दे वलीदा, पढ़ना कसीदा। अली मौला 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 अली मौला, रुकिया हो डरते ओ बन के सवारी, इज्जत मिली सच तो निराली, इज्जत मिली सच तो निराली, पहलों के आखने को कलंद अली दी कलीदा, अपना कसीदा दे वलीदा, अपना कसीदा। बड़ी मेहरबानी बाबा, माशाल्लाह 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 माशाल्लाह, ॾाढो सुठो आवाज़ आहे। तालियां होनी चाहिए इस बच्चे के लिए, तालियां। और ये है पाकिस्तान का टैलेंट। ऐं अदी रिज़वाना खे उजागर नहीं होता। इनखे अदे असां जेके नंढे खे तव्हां इन मौक़ो ॾियो अञा वधीक, किथे तव्हां इनखे प्लेटफॉर्म मुहैया कयो, असांजो प्लेटफॉर्म बि हाज़िर आहे, तव्हां सिंध टीवी मोकिलियो त इनखे वधीक असां चांस बि ॾींदासीं। ॾाढो सुहिणो साईं, ॾाढो सुहिणो अंदाज़ हुयो। असां वरी रागी आहियो, तव्हांखे अञा वणियो हूंदो साईं। असुली त कमु तव्हांजो आहे माशाल्लाह, सुर में ॾाढो ईअं न साईं, ॾाढो मज़ो अची वियो। ईअं बाक़ाइदा टैलेंट आहे असां वटि जेके आहिनि फैसिलिटीज़ न आहिनि, जंहिंजे करे इलाही फ़न आहे जेको पोइना आहे उहो स्क्रीन ते नथो अचे। सही सही। ऐं जेकर ॻोल्हा कजे त माशाल्लाह अहिड़ा अहिड़ा सुर पिया आहिनि, अहिड़ा हालात अहिड़ा आवाज़ पिया आहिनि। सही 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 सही। अच्छा, हमारे पास ऐसे कोई एकेडमी नहीं है जो आपके पास आए, ऐसे बच्चे आए उसको पॉलिश करें? सर है ना, नापा है कराची में। अच्छा, उसकी ट्रेनिंग है बिल्कुल। आप रिदम सीखें, आप हारमोनियम सीखें, गाना सीखें, वायलिन सीखें, वो प्रोफेसर बैठे हैं, ये टीचर बैठे आपने हैं। बहुत अच्छा किया बता दिया, क्यों बहुत से लोगों को नहीं पता होता। और ऐसे बच्चे देखें, ये टैलेंटेड बच्चे हैं, ये हमारे जैसे कहते हैं मुल्क का सरमाया है। सही। किसी ने साहब ने कहा था कि जनाब नुसरत फतेह अली साहब चले गए, मेहदी हसन साहब चले गए, अब कोई नहीं आएगा। मैंने कहा आएगा, मगर मैंने कहा हमें ढूंढना पड़ेगा। सही सही। तो ये वो बच्चे हैं जो उनकी जगह ले लेंगे एक दिन। और यही बात मैं अक्सर हुकूमती सतह पे भी कहता हूँ कि जनाब टैलेंट को तलाश करें, उसे पॉलिश करें, ताकि आपका
دیکھیے آج میں ہوں کل میں چلے جاؤں گا, میری جگہ پہ کوئی اور آ سکے. اور ہم بزرگوں کو بھی چاہیے کہ وہ اپنی جگہ چھوڑیں اور نوجوانوں کو جگہ دیں, چاہے وہ حکومتی سطح پہ ہو, کاروباری سطح پہ ہو, کہیں پہ علم دے کے جائیں, اپنا ہنر دے کے جائیں, اپنی زندگی میں دے کے جائیں. ہمارے یہاں تو بیٹا میں ساری دولت تمہارے لیے کما رہا ہوں, تمہارے لیے کما رہا ہوں, مگر جب مرتا ہے تب اس بچے کو ملتے زندگی میں کچھ نہیں دیتا. نہیں 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 میں دوں گا تو شاید یہ ڈبو دے, میں دوں گا تو یہ جو چیزیں ہوتی ہیں نا, اب جیسے دے دوں گا تو یہ بھی میرے جیسا بن جائے گا, یہ بھی ہو جاتا ہے. بات یہ کہ جیسے استاد اتنا اچھے گانا گاتے ہیں, اب یہ ان کا ٹیلنٹ جو ہے نا میرے خیال سے ان کی شاگردوں کو جائے گا, اور وہ شاگرد جو ہے میں سمجھتا ہوں بڑے خوش نصیب ہوں گے جو ان کے پاس آ کے سیکھیں گے. تو یہ چیزیں ہوتی ہیں. اب میں آپ لوگوں کو دیکھتا ہوں ماشاءاللہ سے جیسے جیسے وقت گزرتے جاتے ہیں, میں دیکھتا ہوں بہت سے آپ لوگ ایک گلدستے کی طرح یہ پروگرام بناتے ہو, ہر قسم کے پھول لے کے آتے ہیں, سجاتے ہیں, بڑی اچھی باتیں ہوتی ہیں. مگر افسوس یہ ہوتا ہے جب میں ٹی وی کے پروگرام سے ہٹ کے دیکھتا ہوں, لوگ ٹی وی میں تو کہتے ہیں بہت اچھا, مگر عام زندگیوں میں پھر ویسے ہی ہو جاتا ہے. جیسے ہمارا بھی پروگرام یہ تاں کے کہیں چاہیے آئی ہیں تو تاں ٹی وی دیکھے سٹھو تھا گلا ہے, گھر میں بھی سٹھو نہیں ماں وہی گال کروائی ہے, میں یہی بات بتانے بھی والی تھی. جیسے ہمارا پروگرام ہے, ظاہر ہے میں ابھی نئی آئی ہوں تو میں خود دیکھتی ہوں, تو نیچے کسی نے کمنٹ کیا ہوا تھا ڈرائنگ روم میں بیٹھ کے باتیں کرنا تو بہت آسان ہے, عمل کرنا بہت مشکل ہے. انہوں نے ہمارے لیے نیگیٹو بولا لیکن بات بالکل اچھی کہی انہوں نے, کیونکہ ہم جو مہمان بلاتے ہیں اچھے بلاتے ہیں, باتیں بہت اچھی کرتے ہیں اور اچھا کام بھی کرتے ہیں, لیکن کچھ چیزیں نظر نہیں آتی ہیں کسی کو, ان تک نہیں پہنچ پاتے, تو وہ یہ بات کرتے ہیں. لیکن یہ بات میں آج آپ کو آن ایئر بتا دوں, صفائی کا دن تھا اور میں نے بڑی اچھی اچھی باتیں کسی چینل پہ بول رہا تھا. اس کے بعد شام کو میں اپنے بچے کے ساتھ گھومنے گیا تو کچھ کھا رہے تھے, تو کچرا اٹھایا میں نے گاڑی سے پھینک دیا. میری بیٹی نے آپ بس صبح پروگرام میں آپ کیا بول رہے تھے, اور ابھی خود کچرا پھینک رہے ہیں. میں بہت شرمندہ ہوا. اس بات کو 3 سال ہو گئے ہیں, مگر میں ہر دفعہ جب گاڑی میں کچرا ہوتا ہے وہی بات یاد رکھتا ہوں. بیٹی نے میری شرمندہ کیا مجھے اور کہا کہ آپ نے ٹی وی میں اتنی اچھی اچھی باتیں کی, صفائی نہیں, یہ اچھے طریقے سے آپ کو بتایا, مجھے بتایا, اور میں نے کہا کہ آپ نے کہا کہ جی ہمیں صفائی رکھنا چاہیے ہمیں, اور پھر آپ خود جو ہے, میں نے کہا بیٹا میں گاڑی کی صفائی کرا تو شہر کی کون کرے. بالکل صحیح کہا. چلیں ایک اچھا سانگ سنوا دیں آپ کو, ویسے آپ نے بڑے اچھے طریقے سے ان گال میں اساں تھوڑو ماں ضرور چوندم آنیر پروگرام سینچری میں کلچر ڈپارٹمنٹ میں ضرور وسوارا ॾिसंदा हूंदा. असांजी मौसीक़ी जेकी आहे पोइना वञे थी पई, उन जो हल आहे उस्ताद साहिबान आहिनि. तव्हां ॾिसो इंडिया में वॾो सिस्टम आहे, ॿियनि मुल्कनि में बि सिस्टम आहे, असांजे पाकिस्तान में बि सिस्टम आहे. असांजा कॉलेजिस आहिनि, एलिमेंट्री स्कूल्स आहिनि, उन में पोस्टूं बि आहिनि, म्यूज़िक टीचर जूं पोस्टूं बि आहिनि. छा रिदम वारे जी पोस्ट नथा रखी सघो तव्हां, तबले जी, ढोलक जी, सारंगी जी, इहे तव्हां पोस्टूं रखो. कल्चर वारनि खे रिक्वेस्ट आहे त उहे रखनि. तव्हां उन स्कूलनि में मोटिवेट कयो ॿारनि खे, ॿारनि में टैलेंट आहे, लेकिन छा आहे प्रॉपर माण्हू न हूंदो त ज़ाहिर टैलेंट न ठही सघंदो. इहा रिक्वेस्ट आहे, इहा तव्हांजे चैनल जे थ्रू त ॿुधनि था त ज़रूरु इहा शइ ते गौर कयो. हा साईं, बाक़ाइदा हाणे तव्हां ॿाहिरि निकिरो रुगो. जी साईं, तव्हां इहा सलाह त ॾिनी आहे. साईं बिल्कुलु पोस्टूं आहिनि मिठा साईं, एलिमेंट्री कॉलेज में पोस्ट आहे, ऐं ईअं हाई स्कूल में पोस्टूं हुजणु खपनि. छा आहे टीचर सलाह ॾींदो आहे न, उहो वरी पोइ चवंदा आहिनि यार अजीब माण्हू आहे, हाणे तव्हां सलाह ॾाढी सुठी ॾिनी, अलाउ करे सुठी ॾींदा बसि जेको नसीब आहे. हिकिड़ो सुठो कलाम ॿुधायो. असांजो प्यारो शाइर आहे कंदकोट जो हसन पयार साहब जी शाइरी आहे. इलाज दिल जो पिरिया इलाज पियो गोलिया, इलाज दिल जो पिरिया इलाज पियो गोलिया. मिले किथे रूह जो मन मिजाज पियो गोलिया, इलाज दिल जो पिरिया इलाज पियो गोलिया, इलाज दिल जो पिरिया इलाज
इलाज पियो ॻोल्हियां जिते हुजे प्यार पूजा न गैर को नजरे जिते हुजे प्यार पूजा न गैर को नजरे को देश अहिड़ो हुजे ऐं रवाज पियो ॻोल्हियां को देश अहिड़ो हुजे ऐं रवाज पियो ॻोल्हियां मिले किथे रूह जो मन मिजाज पियो ॻोल्हियां इलाज दिल जो पिरिया इलाज पियो ॻोल्हियां सभिन जे साम्हूं पुछी तूं त हाल कहिड़ा थी सभिन जे साम्हूं पुछी तूं त हाल कहिड़ा थी सॾे पिरी कोई भाकुर खिराज पियो ॻोल्हियां सॾे पिरी कोई भाकुर खिराज पियो ॻोल्हियां मिले किथे रूह जो मन मिजाज पियो ॻोल्हियां इलाज दिल जो पिरिया इलाज पियो ॻोल्हियां विकाम जल था हसन ही चंगा भला यूसुफ विकाम जल था हसन ही चंगा भला यूसुफ विकाम जा काश तो वट व्याज पियो ॻोल्हियां विकाम जा काश तो वट व्याज पियो ॻोल्हियां मिले किथे रूह जो मन मिजाज पियो ॻोल्हियां इलाज दिल जो पिरिया इलाज पियो इलाज दिल जो पिरिया इलाज पियो ॻोल्हियां वाह सही वाह सही वाह माना इहो तव्हां इलाज ॻोल्हींदे ॻोल्हींदे कराची पहुता ईअं पाण गुम थी वञो इलाज नड़ी साई जो वक़्तु आहे शादी आहे मोटी जी साई वठूं था ब्रेक वठिजो मोटी अचूं था ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध
सलाम सिंध में हिकु वरी तव्हांखे वलीकार चऊं था मौज़ महिमान सां कचहरी जो सिलसिलो बि जारी आहे सुठो फ़नकार इरफान अली आवान साहिब सां गॾु आहे उनखां अञा सुठा कलाम ॿुधंदासीं पर हिन वक़्तु असांजी ख़ुशबख़्ती असांजी ख़ुशनसीबी असां सां गॾु टेलीफोन लाइन ते सिंध जो नाले वारो अदाकार ख़ासि तौर ते PTV जे ज़माने खां वठी सिंध TV ताईं असां उन सां माना बाक़ाइदा सलाड़ियल आहियूं इन सिलसिले में छो त असां उनखे ॾिसंदा रहंदा आहियूं TV जे मुख़्तलिफ़ ड्रामनि में ऐं माशाअल्लाह उनजी डायरेक्शन उनजी अदाकारी उनजो माना को नेमल बदल आहे ई न को मटसानी न आहे उनजो किरदारु ॾाढो सुठो मशहूरु थियो PTV जे ज़माने में सोजरो जे नाले सां हाणे माशाअल्लाह वरी YouTube ते सोजरो जे नाले सां चैनल बि साईं खोले छॾियो आहे सोजरो ऑफिशियल उहो YouTube ते चैनल बि तव्हां सब्सक्राइब करे छॾियो था मां ईअं उर्दू में चवणु लॻी आहियां तो ये बि कमु कर लूं सर तव्हांजी प्रमोशन जो मां बि कमु करे छॾियो सो भलीकार चऊं था साईं असलम भुट्टो साहिब असां सां गॾु आहे साईं अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम अस्सलाम जाकिरानी साहब तव्हांखे बि अस्सलाम वालेकुम ऐं वेठल दोस्तनि खे बिलख़ुसूस इरफान खे ख़ासि तौर ते अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम साईं असलम साहब तव्हां कीअं आहियो ठीकु आहियो साईं साईं अल्लाह साईं जो करम आहे ॾाढी ख़ुशी थी आहे तव्हांजे हिन नए फॉर्मेट में तव्हां सभिनी खे ॾिसी ऐं इरफान खे जेको आहे ॾिसण सां ई दिलि चयो त जेको थैंक यू साईं कुर्ब तव्हांजा मोहबतूं इहो सची ॻाल्हि आहे तव्हांजी मोहबत में असलम साहब फ़ोन कयो न ज़िंदगीअ में मूंखे फ़ोन कई नंबर बि अथसि मुंहिंजो साईं असलम साहब छो जो तमामु हिकिड़ो सुठो डायरेक्टर बि आहे ऐं ॼाण वारो माण्हू आहे सुर खे सम्झण वारो इरफान जी आवाज़ में एतिरो जादू आहे जो मूंखे छिके अथई अच्छा कल्ह असांजी रिकॉर्डिंग हुई अच्छा मां इहो पियो एक्सपेक्ट कयां त शायदि इरफान उहो वरी ॿुधाए जे न ॿुधायो त प्लीज़ इहो ॿ लाइनूं कल्ह वारी जेके ज़रूरु ॿुधाए ऐं हालांकि वॾो सोज़ ऐं आवाज़ ॾिनो आहे इरफान खे अञा हालात सही पोइ माना कल्ह शूट बि साईं तव्हां कयो आहे असलम साहब हा साईं बिल्कुलु वाह वाह असलम साहब जी डायरेक्शन कंहिंजी आहे साईं माशाअल्लाह साईं जी डायरेक्शन हुई ईअं न साईं हा ऐं वरी कचहरी बि थी त यार ॾाढो मज़ो अची वियो तव्हां सां सही असलम साहब तव्हांजो चैनल YouTube जो किथे पहुतो आहे भला हिन बारे में थोरो ॿुधायो मौक़े जो फ़ाइदो वठो साईं YouTube चैनल सॼो जेको आहे सो अञा में आहे अच्छा तव्हां दोस्तनि जो जेके सही भला प्यारी छा कंदी हूंदी ईअं न साईं ओ हिकिड़ो शेर आहे त को न को पंहिंजो कमु कंदी हूंदी मुंहिंजो छा लाइ कमु कंदी हूंदी सही असलम साहब तव्हां ॿियो कुझु बि चवणु चाहियो इरफान साईं जे लाइ या असांजे लाइ या को गीत झुंगाइणु चाहियो को मैसेज ॾियणु चाहियो सही सिग्नल थोरा ड्रॉप थी विया न तव्हांजो आवाज़ु न सम्झोसीं पर तव्हां जेको कुझु चयो हूंदो सीनियर आहियो सही चयो हूंदो असांजे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम शामिलु थियो ॾाढो सुठो असांजो अदाकार अलाह साईं हिन जी उमिरि दराज़ करे कॾहिं तबियत हिननि जी नासाज़ बि रहंदी आहे बीमार बि थी पवंदो आहे अचानक पोइ वरी मैसेज ईंदो आहे त बाबा मां हिते पियो आहियां अस्पताल में असां वरी दुआऊं कंदा आहियूं सो अलाह साईं हिननि खे पंहिंजी जेका आहे सा पंहिंजे गंज मां नवाज़े ऐं सिहत कामिल था फरमाए असांजी सिंध जो सरमायो आहे असलम भुट्टो साहब सो हाणे अख़बार पाण थोरी पढ़ी वठूं अख़बार में बि खोड़ सारियूं ख़बरूं आहिनि मुल्क जहान जूं सो अॼु डीजल अख़बार छा थी लिखे इहो ॿुधाइण खां अॻु में तव्हांखे ॿुधायां त कराची हैदराबाद ऐं सखर मां हीअ अख़बार हिकु ई वक़्तु शाया थींदी आहे ऐं जुमे जो अॼु ॾींहुं आहे 19 नवंबर 2021 इस्लामी तारीख़ जेकॾहिं ॼाणणु चाहियो था 13 रबीउल सानी 1443 जहिड़ी सिफ़ा हिन अख़बार जा 8 हूंदा आहिनि ऐं क़ीमत हिन अख़बार जी 20 रुपया आहे अॼु जेका लीड ख़बर लॻियल आहे उहा ॾुख वारी ख़बर बि आहे कल्ह खां वठी करे सोशल मीडिया ते सभु सिंधी माण्हू ॾुखारा आहिनि छो त सिंधी माण्हुनि जेतिरो नाज़िम जोखीअ जे केस खे सपोर्ट कयो उनजे भाउ सां गॾु बीठा उनजी वनी सां गॾु बीठा पर अफ़सोस जो मक़ाम आहे माण्हू चवनि था तर्जियो ॾियनि था त शहीद नाज़िम जोखीअ जो खून लुड़ी वियो अख़बार में ईअं लिखे थी इंसाफ़ लाइ अटल रहंदड़ संस भाउ बयान तां फिरी वियो जाम अब्दुल करीम जोखे जो नालो ख़ारिज करण जी अपील सो थी सघे थो त को दबाव हुजे थी सघे थो का ॾेती लेती थी हुजे मुख़्तलिफ़ राया हिन वक़्तु सोशल मीडिया ते बि गर्दिश कनि पिया पर अफ़ज़ल जोखे साहिब जो अचानक यूटर्न वठणु ऐं पहिरियां जेका हुनजी गुफ़्तगू हुई मुख़्तलिफ़ चैनल्स सां उन में हुन वाज़े तौर ते चयो त जाम अब्दुल करीम जोखे हुनजे भाउ खे घुरायो हुयो सॾायो हुयो ऐं हू पाण उनखे वठी वञी करे जाम अब्दुल करीम जे हवाले कयो हुयो हाणे पाण बयान न फिरी वियो आहे त जाम अब्दुल करीम जो हिन खून सां को बि तालुक़ु न आहे बाक़ी जाम अवेस अञा गिरफ़्तार आहे
सो इन हवाले सां अॼु पूरी माना हिकिड़ी ज़बरदस्त जेका आहे सा जेकॾहिं पाण स्पेस जेकॾहिं ॾिसूं डीजल जो त तमामु घणो स्पेस हिनखे ॾिनो वियो आहे हिन ख़बर खे। इन खां सवाइ शीरीन जेका आहे उहा चवे पई त अफ़ज़ल टिनो या लालच में आयो, मूंखे भले मारे वञनि पर मुड़ुस जे क़तल केस तां हथु न खणंदुसि। इहा शीरीन नदी असांजी चए थी त कुझु बि थिए पए आउं जेको आहे सो हथु न खणंदुसि। नाज़िम खे जाम करीम घुरायो, इहो नियापो अफ़ज़ल मुंहिंजे साम्हूं मुड़ुस खे ॾिनो हुयो। ख़बर न आहे त अफ़ज़ल ते कहिड़ो दॿाउ विधो वियो, ख़बर न आहे त ॾेर अफ़ज़ल खे कहिड़ो डपु आहे जो हू केस वठणु नथो चाहे। केस वठण लाइ मां ऐं नाज़िम जी माउ वेठियूं आहियूं ऐं कल्ह माउ जी वीडियो बि तव्हां ॾिठी सोशल मीडिया ते। माउ बि चए पई पापा मूंखे अहिड़ो पुटु न खपे जेको अहिड़े बयान तां फिरी वियो आहे। मुख़्तलिफ़ माण्हुनि जा मुख़्तलिफ़ राय आहिनि, चवनि था त हिन ज़माने में दोधे ऐं चनेसर वारो किसो ई वर्जाउ थियो आहे शायदि। सो किथे चनेसर बि हूंदा आहिनि, किथे दोधा बि हूंदा आहिनि। अॼु जेका लीड ख़बर आहे अॼोके अख़बार में उहा इहा तव्हां ताईं पहुचाईसीं। सुपर लीड जेका ख़बर आहे उहा इहा आहे त सिंध काबीना पारां कणिक जो फ़ी अघु 2200 रुपया मुक़ररु, भाण ते सब्सिडी ॾियण जी मंज़ूरी, आदमशुमारी ते ख़दशा आहिनि, वॾो वज़ीर इहो चवे थो। ऐं वज़ीर आज़म साहिबु चवे थो पुराणे करप्ट निज़ाम मां फ़ाइदो खणंदड़ मुल्क में तब्दीली नथा चाहिनि, ABM सां धांधली जा रस्ता बंदि थी वेंदा। ऐं इन खां सवाइ जेकी ॿियूं ख़बरूं आहिनि त सिंधु दरिया में मंछर ॾंड जो ज़हरीलो आबी छोड़, गैर मयारी पाणी सब जाम शोरो, पावर हाउस जो ऑपरेशन मुतासिर, प्लांट बंदि थियण जो ख़दशो। इलाइक़ाई कुझु ख़बरूं बि आहिनि। ऐं इन खां सवाइ जेकॾहिं ॾिसिजे त कुझु ख़बरूं वरी एतिज़ाज़ अहसन साहिब जूं पढ़ी वठूं। चवे थो त फज़लुर रहमान ऐं मरीम नवाज़ वॾियूं ॻाल्हियूं कंदा हुआ, अॼु सूरत हाल संदन बयाननि जे उबतड़ आहे। ॿियूं ख़बरूं जेकॾहिं आउं पढ़ंदुसि त टाइम बि घणो लॻी वेंदो। अख़बार तव्हां पंहिंजी पाण घुराए वठी सघो था। डीजल अख़बार जो नालो ज़हन में रखी छॾियो, कंहिं हाकर खां घुराए ऐं मुख़्तलिफ़ ख़बरूं पढ़ो। पर शोबिज़ जूं ख़बरूं तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं, जंहिंजे लाइ आउं गुज़ारिश कयां थो शाज़िया खे त कुझु शोबिज़ जूं चटपटियूं ख़बरूं पसंदि कयो। थैंक यू शाद। हिकिड़ी ख़बर मां ॿुधाईंदमि, टिकटॉकर हरीम शाह जेको आहे शेख रशीद खे कॉल कई, हुन दड़कारे फ़ोन बंदि करे छॾे। अच्छा चङो कई त पर दड़कार न त इहा कॉल ऑन थियण जहिड़ी ई न हुई। अच्छा तव्हां शेख रशीद खे फ़ोन कंदो त इहो अटेंड कंदो, पोइ ॾिसूं था। शेख रशीद फ़ोन अटेंड कंदे ई हरीम शाह खे चयो कि बकवास बंदि कर। पोइ मॉडल जे फ़ोन जी स्क्रीन जी वीडियो वायरल थी आहे, जंहिंमें शेख रशीद जो नालो शेखू जे नाले सां सेव थियल। माण्हू परेशान थी विया त शेखू जे नाले माना एॾो प्यार सां, एॾो प्यार, मोहबत सां, जीअं न माना मिठू माण्हू चवंदा पोइ बि वीचारी जी बेइज़ती थी वई। चयो त मां तव्हां सां हाणे ॻाल्हाइणु चाहियां थी, तो मथां जेको आवाज़ ओॾो शेख रशीद साहिब चयो त बकवास बंदि कर। उन खां पोइ उन कॉल कटे छॾी। सो नदीम साहब ये अगर कॉल पूरी चल जाती तो मेरे ख्याल से ये आने रोने जैसी कॉल नहीं होती। अच्छा उसने ये कह के जवाब दे दिया। ॿियूं कहिड़ियूं ख़बरूं आहिनि? ॿी बॉलीवुड जी शहनाज़ गिल जेकी बिग बॉस में ईंदी हुई, हुन शहनाज़ गिल फिल्म जे प्रोडक्शन दौरान सुॾिगा ॾेई रुनी हुई सिद्धार्थ खे यादि करे। अच्छा अच्छा हाँ, ॿई बिग बॉस में ईंदा हुया, काफ़ी महीननि जो हलियो हुयो। सही सही। सिद्धार्थ जीअरो हुजे हा त फिल्म ॾिसे हा, साफ़ी जे सवाल ते तव्हां काफ़ी रुनी। इहो हिन जो डायलॉग मशहूरु आहे, तव्हां कुत्ता कुत्ता हमारा कुत्ता टोमी। हाँ उहा शहनाज़ गिल, हाँ ॾाढी सुठी आहे माशाल्लाह। सही सही। बॉलीवुड में इस्लामोफोबिया जो रुझान वधी वियो आहे। तय थियो आहे त कॉमेडी नाले इस्लाम मुख़ालिफ़ मवाद ॾेखारियो वेंदो। इंडस्ट्री इहो फ़ैसिलो करे वरितो आहे त मज़ाक़ जे नाले ते इस्लामी तौहीन खे, इहो ग़लति आहे। रिलीजन जे मामले में रिलीजियस सही सही कंहिंजे बि मज़हब सां हथ चुरांद न थियणु खपे, सभिनी मज़हबनि जो एतिराम करणो घुरिजे मुंहिंजो ख़्याल मज़हब जो एतिराम करणो सही सही। इहे ख़बरूं अॼुकल्ह शोबज़ जी हुयूं माशाल्लाह। सो हिकिड़ो अगरि हुनजे मञो त बॉक्सर आमिर ख़ान जेको आहे उनखे हो थी वियो आहे, छा थी वियो आहे? सॉरी, पाकिस्तानी फ़ौज वारो मोहम्मद आमिर खे कोरोना जो शिकार थी चुको आहे। ओहो अच्छा अच्छा, इहा थोड़ी बुरी ख़बर। सही 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 सही। पोइ अल्लाह ताला उन्हनि खे सिहत ॾे, कामिल सिहत हुजे। सो वधीक ख़बरूं पढ़ण जे लाइ रोज़ाना जीअं अख़बार पढ़ो। नदीम साहिब असां सां गॾु आहे, उन सां कचहरी अञा जेका रहे थी असांजी उहा कंदा हलंदासीं। नदीम साहब पहले सुनते थे कि मरीज़ को दवाई 3 टाइम देनी चाहिए, आजकल हुकूमत कह रही है कि सार्फिन को गैस 3 टाइम मिलेगी, सुबह दोपहर शाम, ये क्या चक्कर है? देखिए बात यह है कि हमारे यहाँ पता है क्या होता है कि जब बारिश आ जाती है ना तो पानी गीले हो जाते हैं, फिर हम जाते हैं छतरी खरीदने। सही। प्लानिंग नाम की कोई चीज नहीं है। अभी मैं आपको बताऊं, बैठे हुए ना जून जुलाई में आप प्रोग्राम करेंगे नाजरीन, पूरे इलाके में पानी भर गया नाजरीन। अभी हुकूमती सतह पे जो है ना इमरान खान साहब ने बहुत से मसले मसाइलों का, भैया अभी से बैठे, रमजान आएगा नाजरीन, महंगाई हो गई, आज बैठे रमजान की सोचे। हमारे यहाँ गैस के शॉर्टेज हुई है, कोई अचानक नहीं हुई है। देखिए यही मुल्क का मसला है, ये तब्दीली वाले सरकार से मैंने यही अर्ज करता हूँ कि भाई बारिश आने से पहले छाता खरीदे, कि भाई हमें पता है कि बारिश आनी है जून जुलाई अगस्त में, हमें पता है रमजान आना है, मगर नहीं हर चीज़। अभी बोरान आ गया जी जनाब, टमाटर का बोरान, हिंदुस्तान से टमाटर ले आओ, ईरान से टमाटर, अभी जनाब गंदम का बोरान आ गया, वहाँ से ख़रीदो। ये अखराजात जो होते हैं फजूल अखराजात होते हैं, अगर प्लानिंग से करेंगे
تو کچھ اب ہم تیل کی باتیں کرتے ہیں. چین میں کیوں نہیں مہنگائی ہوئی؟ کیونکہ چین میں پہلے سے انہوں نے جب $10 $5 کا تیل تھا اس وقت سے انہوں نے خریدنا شروع کیا, اور جب مہنگا ہوا انہوں نے اپنا $5 والا تیل استعمال کرنا شروع کیا. ہمارے یہاں تو کوئی چیز کو کہتے ہیں بس یہ اس کی خرابی, یہ اس کی خرابی, یہ سندھ کی خرابی, یہ پنجاب کی خرابی. کب ہم میچور ہوں گے؟ آپ نے بڑا اچھا شروع کے پروگرام میں کہا میچورٹی کب آئے گی ہمارے سیاستدانوں کو, ہمارے پلاننگ کو. دیکھیں ہمارے پاس اتنے اچھے فنکار ہیں. آج آپ اخبار کی بات کر رہے ہیں, ہم نوجوانوں کو ہمیں بتانا چاہیے اخبار پڑھو. ہم نے کہا نہیں اخبار چھوڑو بابا چھوڑو. یہ اخبار آج بھی برطانیہ میں کتنی بڑی وہاں پہ انٹرنیٹ ہے, سب کچھ ہے, ہر برطانیہ میں اخبار ہوتا ہے. کیوں پڑھتے ہیں اخبار؟ وہاں پہ قومیں جو ہے نا بہترین طور پہ وہ سمجھتی ہیں کہ کس طرح سے نظریے سے دیکھے دنیا کو. آپ اخبار امریکہ میں انٹرنیٹ ہے, سب کچھ ہے, واشنگٹن پوسٹ کیوں چھپا رہا ہے اخبار؟ ہمارے یہاں اہمیت دینی چاہیے کہ یہ آج جو اخبار آپ نے مجھے بہت اچھا لگا, کبھی کسی پروگرام میں نے نہیں دیکھا کہ اخبار کو بتائیں لوگوں کو کہ بھئی اخبار میں یہ خبر آ رہی ہے, یہ اخبار پڑھنا شروع کریں. ہم کہتے ہیں نہیں یار اتنا مہنگا اخبار, ہم تو مفت میں انٹرنیٹ. یہ جو انٹرنیٹ ہے یہ وہ اخبار کا الگ پڑھنا ہوتا ہے, اس کے اوپر الگ ہوتا ہے. اخبار کو پڑھتے ہوئے آپ کو پتہ لگتا ہے کہ کس اس وقت دھیان آپ کا, فرض کریں اب انٹرنیٹ پہ آپ نے صرف جو ہے نا انٹرٹینمنٹ کیا, مگر اس وقت اخبار جب آپ کھولیں گے صرف انٹرٹینمنٹ نہیں آئے گا, ساری نیوز آپ کے سامنے آ آپ کے جائیں گی. نظر میں وہ بھی آ گئی, سیاست بھی آ گئی, آپ کے نظر میں مہنگائی بھی آ گئی, آپ کا نظریہ بڑھ جاتا ہے. تو حکومت کو ہو یا کوئی بھی, میں سمجھتا ہوں ہم سب پاکستانیوں کو ہم کیا کرتے ہیں, میں مر جاؤں گا نا میری میت پہ 1,500 آدمی آئیں گے, ویسے کوئی ایک آدمی نہیں آئے گا. پھولوں کی چادریں بھر جائے گی مگر زندگی میں کوئی ایک پھول لا کے نہیں دے گا. کہ ہمارے یہاں مدر ڈے, ماں کے لیے پھول لا رہے ہیں, آج بھی مدر ڈے بنا لو, آج جاؤ اپنی ماں کو ایک پھول دے دو. نہیں ہم مدر ڈے, فادر ڈے, سسٹر ڈے اسی دن ایک پرٹیکولر ڈے بنا دیا ہم نے سارا دن, اور اس دن بھی ہم میرے خیال سے کرتے نہیں ہیں, صرف فیس بک پہ فوٹو پہ ہم فوٹو لیا, پھر اس کے بعد ماں کہہ رہی ہے پانی لا, میں 1 منٹ میں اپلوڈ کر لوں, دیکھیں کتنے کامنٹس آئے ہیں. یہ نظام کو بدلنا پڑے گا. یہ مہنگائی کو بدلنے کے لیے ہمارے پاس تانہ کشی جناب سندھ حکومت نے یہ کیا, سندھ حکومت نے وہ کیا. دیکھیں آپ پاکستان سے باہر جائیں, لوگ گھر سے آفس تک جاتے ہیں تو ان کے ہاتھ میں نیوز پیپر ہوتا ہے, پڑھتے ہوئے جاتے ہیں. بالکل جو ڈرائیو کرتے ہیں ان کی بات نہیں کر رہی, وہاں بسز وغیرہ بھی بہت چل رہی ہوتی ہیں, وہاں بیٹھ کر پڑھ رہے ہوتے ہیں. اس میں آپ حکومت کو بلیم نہیں کریں, آپ کی اپنی بھی کچھ غلطیاں ہوتی ہیں. کہتے ہیں نا کہ انسان جیسی عوام ہوتی ہے حکومت بھی اس کو ایسی ہی ملتی ہے. نہیں دیکھیں میں آپ سے تھوڑا سا اختلاف کروں گا. جی واشنگٹن پوسٹ نقصان میں جا رہا ہے, اچھا ٹھیک ہے, وہاں پہ وہ مگر حکومت پیسے دیتی ہے کہ آپ اس اخبار کو بند نہیں کرنا. اچھا ٹھیک ہے نا. ہمارے یہاں وہ بیچارے بڑی محنت سے آتے ہیں, یہ میں سمجھتا ہوں جو اخبار نکالا ہے نا, یہ میں سمجھتا ہوں ایک خدمت کر رہے انسانیت کی. مگر اب وہ جب یہ نقصان ہوگا تو کیا کوئی حکومت سپورٹ کرے گی؟ کبھی بھی نہیں کرے گی. کاغذ کو سستا کرے گی؟ نہیں کرے گی. آپ یہاں پہ دیکھیں, ہم تعلیم عام کی بات کرتے ہیں تو پہلے چیزیں سستی ہوگی. ہم بات کرتے ہیں کہ جی ہسپتال بن رہے ہیں, ڈاکٹر سستا ہے. بھائی جو ڈاکٹر جو علاج ڈھونڈتا ہے لیبارٹریز کے اوپر, آج تک کسی نے اس کے اوپر آواز نہیں اٹھائی کہ جناب ڈاکٹر کی فیس 1,000 ہے, لیبارٹری کا ٹیسٹ 10,000. تو وہ ہم جو ہے نا اصل چیز نہیں دیکھتے, مہنگائی ہے کدھر. دیکھیں علاج ڈاکٹر 1,500 لے گا نا, پر اگر آپ ذہن میں رکھیے گا دوائیوں سے بھی زیادہ مہنگائی کہاں ہو رہی ہے؟ لیبارٹری کے ٹیسٹوں پہ پر. ایک سیاستدان نے کبھی کچھ بولا ہو؟ کبھی ایک سیاست, میں تو کہتا ہوں شوکت خانم, کبھی ذرا لیبارٹری ٹیسٹ آپ دیکھیں, شوکت خانم ہو گیا, آغا خان ہو گیا, جتنے بڑے بڑے نام ہیں سارے وہی پیسے لے رہے ہیں. تو بھائی اگر فرض کریں کہ اگر لیبارٹری ٹیسٹ میں آغا خان والے اتنا لے رہے ہیں, شوکت خانم سستا کر دو. صحیح بات. مگر نہیں, ہم ہر چیز میں مہنگائی, ہم کیا چیز ہے, اگر میڈیا نے ایک چیز کے اوپر آواز اٹھائی اسی کے اوپر جا رہے ہیں. آپ سیاستدان بیٹھے ہوئے, اداروں میں بیٹھے ہوئے, آپ دیکھیں کہ غریب کو مسئلہ کہاں ہو رہا ہے. تعلیم کا میں نے آپ کو جیسے مشورہ دیا, بھئی صبح کی شفٹ میں اگر نہیں ہو رہا ہے, اسکول والے کہتے ہیں بھئی مہنگائی ہم کیا کریں, دوپہر کی شفٹ شروع کریں, شام کی شفٹ شروع کریں, رات کی شفٹ.
महंगाई अगर इलाज में है तो देखिए इलाज में सबसे ज्यादा खर्चा कहाँ आता है? एक तो अस्पतालों के कमरे में आता है, खैर चले आपने आम कर दिए, प्राइवेट वार्ड ना ले। दूसरा खर्चा जो सबसे अमीर गरीब जो भी आता है, फिर वो कहता है लेबोरेटरी का ये टेस्ट करवा के लाओ, 50 टेस्ट 100 टेस्ट, और आप यकीन करें कोई भी टेस्ट जो है ना सस्ता नहीं है, और इसके ऊपर किसी इदारे ने आवाज नहीं उठाई। मुझे हैरत होती है क्यों? आखिर उसमें कौन सी वो दवाइयां डालते हैं आप लोग के 5-5 हजार के टेस्ट, MRI के आप देखें 10-10 हजार 20-20 हजार, गरीब आदमी मर जाता है। वजह ये टेस्टिंग करा के और उस टेस्ट को सस्ता करें। जितने की MRI की मशीन नहीं आती ना, उससे 100 गुना ज्यादा जो है ना वो MRI की मशीन के मालिकान कमा चुके हैं। पहले एक छोटा नाम नहीं लूंगा, पहले एक नाम होते थे, छोटी सी लेबोरेटरी के साथ आज पूरे पाकिस्तान में वो लेबोरेटरी खोल के बैठे हुए। सही बात है। पूछे भाई अगर मुनाफा नहीं होता तो ये इतनी लेबोरेटरियां कैसे खुल गई? तो इन चीजों के ऊपर आप करें, दवाइयों की कंपनियों के ऊपर आप करें कि जनाब ये दवाइयों की महंगाई बातें करते हैं, पेट्रोल की बातें करते हैं। सैंपल्स भी मिलते हैं, वो भी डॉक्टर किसी को नहीं देते। आजकल ये होता है, अरे खुद देख के जाते हैं खुद भाई। इतने लोग कहते हैं जेनरिक नाम लिखो, यहाँ पे फला कंपनी का नाम लिखा जाता है। आप कानून बना दे, जिसने कंपनी का नाम लिखा उसकी डॉक्टरी की लाइसेंस कैंसिल कर देंगे, उसको पेनल्टी मार देंगे। कैसे से नहीं लिखेंगे, वो उनको इतनी ऑफर्स देते हैं, कमीशन होते हैं, डॉक्टर भी कमीशन ले रहा है, हर कोई सहाफी कमीशन लेता है, मैं लेता हूँ, आप लेते हैं, दुनिया लेते हैं, फिर हम कहते हैं महंगाई है। महंगाई तो हम लोग खुद कर रहे हैं ना, हम, और हमारे को कौन करवा रहा है? ये निजाम अच्छा हो जाएगा ना साईं, तो चीजें अच्छी हो जाएगी। ये हुकूमत जो तब्दीली का नाम नहीं है, तब्दीली करनी पड़ी। पहले दिन अगर आते ना, ये पहले दिन आते कहते कि जनाब हमारे यहाँ तालीम आम करनी है, तालीम के बगैर वोटों का मशीन का अरबों रुपए आप खर्च कर रहे हैं, एहसास प्रोग्राम में अरबों कर रहे हैं, इन सब अरबों को जमा करें, कारखाने बनाए, इन अरबों को जमा करें, बच्चों को तालीम दे, ताकि वो जो तालीम होगा तो वो कारखाने भी चलाएंगे। मगर नहीं बाबा, हमने तो लीडर बनना है, हीरो बनना है। वही बात है, अम्मा के साथ एक सेल्फी लेके अपलोड कर दे, अम्मा जी ख्याल करती है। इरफान साहब हमारे साथ हैं, वो अभी पानी का जो है ना वो घूंट भी ले रहे हैं, अच्छा इनकी मेरी बारी आने वाली है। आवाज खूबसूरत, इन्होंने जो कलाम चुनते हैं वो खूबसूरत, और इनको साथ देने वाले वो भी खूबसूरत, तो पूरा एक माहौल बना देते हैं। और इनके सर पे सर वो सिंधी टोपी भी खूबसूरत माशाल्लाह। सिंधी टोपी क्या कहने हैं, सिंधी टोपी और अजरक के बारे में तो फिर शान है जी। हिकिड़ो शाइर असांजो जेके ग़रीब शाइर, मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त अहिड़ा शाइर जेके दोस्त जंहिंजी शाइरी ॻाई वञे, ग़रीब शाइर, हा ग़रीब मिस्किन, उनजी शाइरी तव्हांजे पेश में ख़्याल सुठा आहिनि तमामु। गैरन जे चहे दिल टोड़ न तूं, गैरन जे चहे दिल टोड़ न तूं, बेदोह पिरी मुंह मोड़ न तूं, गैरन जे चहे दिल टोड़ न तूं। नाहे बार अञा तूं चवा तोखे चङाई, तुंहिंजे प्यार जी ख़ातिर मूं उमिरि विञाई। तुंहिंजे नाहे अञा तूं चवा तोखे चङाई, तुंहिंजे प्यार जी ख़ातिर मुआ उमिरि विञाई। सब मुंह जूं वफ़ाऊं इयां लोढ़ न तूं, सब मुंह जूं वफ़ाऊं इयां लोढ़ न तूं, बेडोह पिरी मुंह मोड़ न तूं, गैरन जे चए मुंह मोड़ न तूं।
अग आया दुखायल मज़माने जो कुछ ख्याल तकर पिरी दीवाने जो अग आया दुखायल मज़माने जो कुछ ख्याल तकर पिरी दीवाने जो ये तीर जिगर में इया खोड़ न तू ये तीर जिगर में इया खोड़ न तू बेदोह पिरी मुँह मोड़ न तू गए रंज चये मुँह मोड़ न तू सवार तरह दो तुझो यार सदा रही की न को सघंदो जानी तो खा जुदा हो ही सवार तरह दो यार सदा रही की न को सघंदो जानी तो खा जुदा मुझो ना तो रोवण सां इया जोड़ न तू मुझो ना तो रोवण सां इया जोड़ न तू बेडोह पिरी मुँह मोड़ न तू मेरे जिगर लाला दरारा ज़बरदस्त नंढी साई वठूं था मोटी अचूं था त वरी पोइ बाक़ाइदा तारीफ़ बि कयूं था इरफान साहब ॾाढो ज़बरदस्त ॻाए थो इन खां वधीक बि तारीफ़ कयूं था ब्रेक वठूं पहिरियां जी वक़्तु थियो आहे शॉर्ट ब्रेक जो असां सां गॾु रहिजो प्रोग्राम सलाम सिंध में मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था इरफान अवान साहिब असां सां गॾु ॾाढा सुठा कलाम ॿुधाइण जे लाइ ऐं नदीम बाक़ी मौली साहिब वरी सुठी कचहरी असां करे थो ॾाढी कम जी काराइती कचहरी आहे कुझु सिखूं था मौज़ में मां कुझु सिखण जे लाइ मिलंदो आहे वरी असां वरी उहे समूरियूं शयूं जमा करे छॾींदा आहियूं पाण वटि जी कॾहिं कॾहिं असां बि हुनजो फ़ाइदो वठंदा आहियूं ॻाल्हाईंदा आहियूं छा आहे त माण्हुनि सुठनि था मिलो सुठियूं ॻाल्हियूं ख़बर पवंदी आहे त पोइ वरी सुठो मुतालियो बि थी वेंदो आहे किताब पढ़जनि पर जेकॾहिं कोई माण्हू ई किताब हुजे उनखे पढ़ी वठिजे त अञा वधीक सुठो वधीक फ़ाइदो नदीम भाई आजकल टाइम किसी के पास नहीं है यार होता भी वेला बैठा है बंदा लेकिन टाइम नहीं है ये क्या मसला क्या है जिसको फोन करो यार मेरे पास टाइम नहीं है देखिए टाइम निकालना पड़ता है आप कहते हैं ना कि अगर हर आदमी यहाँ तक के बाज़ आप समझते हैं कि पीर फकीर मलंग इनके पास टाइम है नहीं इनके पास तो टाइम बिल्कुल नहीं होता था मगर फिर भी हम बुजुर्गों की बात करेंगे शाह अब्दुल लतीफ बिटाई कितने बड़े लोग मानते हैं उनके पास वक्त नहीं था मगर उन्होंने वक्त इतना दिया कि सारी दुनिया को वक्त दिया वक्त निकालना पड़ता है देखिए बात ये आप हम बातें कर रहे हैं बहुत सी ये जो प्रोग्राम बन रहा है इस प्रोग्राम को बनाने वाला कौन प्रोड्यूसर डायरेक्टर यानी बहुत सी ऐसी बातें होती हैं हमें नहीं पता कि इस मेहनत इस खूबसूरत गुलदस्ते के पीछे किन किसका हाथ है मगर हर आदमी अपने तौर पे अपना काम कर रहा है मसला ये कि हम जो काम नहीं करना चाहते हैं हम उस काम के लिए हम कहते हैं यार वक्त नहीं है अच्छा हमें ये जिसमें दिलचस्पी नहीं है जिस काम में दिलचस्पी नहीं है मैं आज आपको बताऊं बहुत से लोग वो चाहते हैं आप जैसे होस्ट बने मगर क्या है कि वो बोलते हुए घबराते हैं ठीक है ना वो कहेंगे साईं के पास हम जाएंगे कि थोड़ा सा हमें भी होस्टिंग सिखाएं तो हो सकता है तो वो क्या है कि बोलेंगे अब आप चाहते होंगे कि बहुत से बच्चों को सिखाएं मगर आप कहते होंगे मेरा वक्त महदूद है मगर अगर हम एक तरीक़ेकार बनाएं एक इंतज़ामिया जो होती है इंतज़ामिया का मतलब क्या है
इंतज़ाम करना, प्रोड्यूसर, डायरेक्टर, ये सब बना रहे होते ना, तो हुकूमत से यही दरख्वास्त करूँगा कि हर चीज़ को देखें। मैं अक्सर कहता हूँ, आज प्रोग्राम के आगाज़ में क्या कहा, मुझे बनाने वाले मेरे माँ बाप, मुल्क को बनाने वाले हुक्मरान होते हैं। अगर मेरे माँ बाप ने मुझे नहीं सिखाया होता तो आज मैं इस जगह पे नहीं होता। आज अगर जो कुछ भी मैं कहता हूँ इंसानियत के बारे में, इंसानियत का दर्द रखता हूँ, अखबारों की जो मैंने बात कही है, मैं अक्सर कहता हूँ बाहर ममालिक में जाते हैं, ट्रेन में बैठे हुए अखबार पढ़ रहे, ट्यूब में बैठे हुए अखबार पढ़ रहे, अखबार की अहमियत, बुजुर्गों की अहमियत। लोग पहले हमारे सिंध में आपको पता, हम बेसिकली, मैं भी सिंधी हूँ, तो हमारे बुजुर्गों के सामने हम आँख झुका के बैठते थे, उनके पैरों के पास बैठते थे, तो जो हमारे जो दूसरे दो, यार तुम लोग बाप के पैर में बैठे हो, सही। हम कहते हैं ये हमारी इज्जत है, ये हमारा कल्चर है, हम बाप के सामने आवाज उठा नहीं सकते, आंख नहीं उठा सकते। ये सब चीजें हमने छोड़ते गए तो फिर हम बर्बाद होते गए। आजकल तो पेरेंट्स के साथ बैठने का भी नौजवानों को वक्त नहीं है, जैसे टाइम की बात हो रही है। मैं तो कुछ सीखने के लिए क्या करेंगे? में बैठ जाए ना, मैं खुदा की कसम का कहता हूँ कि सबसे बड़ी यूनिवर्सिटी आपके बुजुर्ग हैं। बुजुर्गों के साथ हमारे यहाँ क्या कहते हैं, रिटायर हो गया तो उसको बस घर पे बिठा दो, खाना खिला के उसको जिंदा रखो। नहीं, उनको फायदा उठाओ। यहाँ रिटायरमेंट के बाद आपको, हुकूमत को ये चाहिए कि सबसे पहले तो किसी भी रिटायर्ड आदमी से टैक्स ना लो। वो बैंक में बेचारा 65 साल का आदमी अपनी सारी जमा पूंजी करता है, सेविंग्स डिपॉजिट में रखता है, उधर टैक्स देता है, जहाँ जाता है टैक्स, सारी उम्र तो उसने टैक्स दिया, कम से कम 65 साल की उम्र में उसको टैक्स से माफी दे दो। कहीं पे वो लाइन में लगता है तो उसकी इज्जत करो। मुझे आजकल के बच्चे बड़े पसंद है, आप यकीन करें, कई दफ़ा मेरे साथ खुद वाक़या हुआ है, मैं कभी देखता हूँ लंबी लाइन है कुछ है, तो बच्चे जो है आजकल के, अंकल आप आ जाए, ये इज्जत है। ये इज्जत जब हमारी फैल जाएगी ना, ये गुस्सा नहीं आता अंकल बोलते हैं, नहीं, मुझे खुशी होती है। देखें, बात ये मोहब्बत, सही। मैं आपको बताऊं, कॉल ले लेते हैं, फिर ये आपकी बात कंप्लीट करते हैं। मोहब्बत की बात है तो मोहब्बत में कॉल भी ले लेते हैं। जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अस्सलाम वालेकुम। क्या वाला सही खैर केर पे गलायो सही सही को जंगी आए तो बख्शा प्रोग्राम। अच्छा सही की आयो, ठीक आयो, छा चवण चाहिंदो? अच्छा साकिब दा आयो जी सही, खैरियत साईं, बिल्कुल जबरदस्त साईं, बिल्कुल जबरदस्त। छा चवण चाहिंदो? बुधायो साईं। हमने दिल से कहा क्या कीमत लोगी उसे बुलाने की, हमने दिल से कहा क्या कीमत लोगी उसे बुलाने की, बस दिल में मुस्कुरा के जवाब दिया तो धड़कना छोड़ दूंगा। वाह 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 सही, वाह सही, हमारा ही दुफ सही, धड़कना छोड़ दिया। वाह वन गो में जो गलाई नहीं गलाई, वन गो में का गाल समझ में ना आई, पर ये गाल समझ में आई, दिल ने धड़कना छोड़ दिया। सो बहरहाल अल्लाह खैर करे सही, अल्लाह सही तव्हां खे वरी जमारा ॾे, इहा ज़िद दिल सां न कयो, दिल बंद हो जाएगा तो काम ही बंद हो जाएगा ना। सही बात। सो मोहब्बत की बात हो रही थी सर। मोहब्बत की बात, जैसे कि इन्होंने जो कहा ना, इजहार करना, ये बहुत बड़ी बात है। कॉल करना, हमारे यहाँ क्या है कि हम कॉल करते हुए घबराते हैं, यार प्रोग्राम में पता नहीं, कॉल करें। ये प्रोग्राम किसके लिए? सही आवामी के लिए। आप बताएं सर, कॉल करें। हम इंसान बैठे हुए जिन थोड़ी है, डरते क्यों हैं? मैं कई प्रोग्रामों में कॉल करता हूँ, चाहे रेडियो के प्रोग्राम में। क्यों? क्योंकि मैं ये समझता हूँ कि ये प्रोग्राम मेरे ही लिए हो रहा है, हमें अपनी आवाज उठानी है। सही। घर के अंदर वो कहते हैं कि जनाब हर आदमी कहता है मैं मेहदी हसन हूँ, जरा अपनी आवाज तो करें। आप हो सकता है कि आप मेहदी हसन हो, हर घर में कोई ना कोई टैलेंट होता है। पाकिस्तान को चीन जापान बनाना है ना, तो हर घर का जो टैलेंट है ना, उसको बाहर निकालो। आप में जो टैलेंट है वो मेरे में नहीं है, मेरे में जो टैलेंट है इनमें नहीं है, इनका टैलेंट इनमें नहीं है। हम सब एक गुलदस्ते हैं। यहाँ फूलों की तरह, जिसे कहते हैं ना, हमें सब फूलों को, हर फूल की अपनी खुशबू है, हर फूल की खुशबू और हर फूल को एक गुलदस्ते में सजाना है। ये है हुक्मरान का काम। ये जो डायलॉग बाजियां होती हैं, तासुब पसंदी फैला रहे हैं कि सिंधी लोग ऐसे कर रहे हैं, पंजाबी लोग ऐसे कर रहे हैं, खुदा के वास्ते हाथ जोड़ के कह रहा हूँ सबसे कि तासुब पसंदी खत्म कर दें। ये, और इसकी मिसाल मैं आपको बता दूं, ये नहीं कि मैं सिंध में बैठा हूँ, हकीकत कहता हूँ, सिंध एक माँ की तरह है। यहाँ कभी आप जाके सड़कों पे देखें, इदारों में देखें, यहाँ पंजाबी पुलिस वाला भी मिलेगा,
पठान भी मिलेगा, मैं सिर्फ पुलिस महकमे की बात करूं, सिंधी भी मिलेगा, उर्दू स्पीकिंग। मगर हमें क्या है कि हमें सियासतदान खेलने हमारे जज्बात से, ये खेलना बंद करें, मेहरबानी करें, खेलना बंद करें। हमारे हम एक पाकिस्तान, कभी सिंध कार्ड, कभी महाजर कार्ड खेल के कभी ये या तो हीरो बनने के लिए देखें जो सदका देते हैं ना और वो सेल्फी बनाते हैं, ये देखें जनाब मैंने आटे की बोरी रमजान में दी, वो बंद कर दें, हमें नहीं चाहिए ऐसी सदका देते वक्त आपके दूसरे हाथ को पता नहीं चलना चाहिए कि नहीं होना चाहिए। यहाँ कभी कुछ प्रोग्राम, कभी कुछ प्रोग्राम। एक मैंने बड़े मजे की बात की, उन्होंने कहा हमने पोर्टल बना हुआ है किसानों के लिए कि वो अपनी शिकायत जो है ना पोर्टल पे डालें। मैंने कहा भाई किसान बेचारा गरीब आदमी, उसको कंप्यूटर चलाना नहीं आता, पढ़ना नहीं आता, लिखना नहीं आता, तुमने करोड़ों अरबों के पोर्टल बना दिए। जो वोट मांगने गया था किसान के पास, वो खुद क्यों नहीं जाता? वोट मांगने खुद जाते हो, उसकी शिकायत के लिए पोर्टल, तो आइंदा पोर्टल पे ही वोट मांगा करो, मत आओ हमारे पास कि हम आपके लिए ये करेंगे। ये अच्छी बात बोले पोर्टल पे डाल दिया जनाब हम आपके लिए, नहीं तो कंप्यूटराइज्ड सिस्टम आ गया। वोट के लिए आप भागते हुए गांव देहातों में जाते हो, पंजाब में जाते हो, खैबर पख्तूनख्वा में, जहां वो एमपी बना उसने अपनी उठाई लैंड क्रूजर, निकल गया, वापस भेजो। इमरान खान साहब अपने वोटरों को, आप अब एमपी एमएनओ को भेजो उन मोहल्ले देहातों में, पोर्टल नहीं बना, उनको बोलो तुम आए हो अवाम के लिए, जाओ जरा, जाओ उनसे उर्दू में, सिंधी में, पंजाबी में बात करो। पंजाबी में बोलो कि पंजाब में जाओ, बोलो भाई आप किसान, आपका क्या मसला है, मगर नहीं, वो उसके लिए पोर्टल, इलेक्शन के लिए वापस आओगे। अभी ऐसे लोगों को वोट बिल्कुल मत दे, चाहे वो किसी भी ग्रुप से हो, चाहे किसी में, सिर्फ इमरान खान की ग्रुप नहीं है, मैं तमाम ग्रुपों को कह रहा हूँ। जो लोग कहते हैं ना इलेक्शन के बाद हमने नंबर छोड़ रखा है, तो फिर उनसे कहना वोटिंग के दौरान भी आप नंबर छोड़ो, वोटिंग के दौरान गांव देहातों में आते। वैसे क्या समझते हैं नदीम भाई, इमरान खान की मकबूलियत कम होती जा रही है या क्या होगा आगे चल के? इस हुकूमत के बारे में क्या ख्याल है, क्या राय है आपकी? देखिए अभी जो हो रहा है वो सिचुएशन क्या मैं कह रहा हूँ तमाम सियासतदानों को, अगर कामयाब होना है ना, अवाम के साथ आओ, अवाम के पास आओ, जैसे तुम इलेक्शन में आओगे, कहीं नहीं भाग सकते, आओगे। इससे पहले कि वो वक्त आए ना, बारिश के टाइम मत आना, जब हम गीले हो चुके हैं, आज आ जाओ तो 1 साल बाद तुम्हें वोट मिलेगा। आज सड़कों पे आओ, लोगों के पास आओ, बैठो, ठीक है ना, अवामी लीडर बनो। अवामी लीडर बनो। तो मैं आपको बताऊं, अवामी लीडर के साथ जो है ना, लोग भूखा रहने को तैयार है, महंगाई सहने को तैयार है, मगर दर्द तो महसूस करो। सर अवामी लीडर की बात हो रही है तो अवामी गुलकार भी हमारे साथ हैं। बिल्कुल यही लोग हैं जो हमारे दुखों को थोड़ा कम करते हैं। जी साईं इरफान भाई। मन में जेका हरारत रहे थी, मुझे मन में जेका हरारत रहे थी, तुझे अखियुन जी शरारत रहे थी, शरारत रहे थी, मुझे मन में जेका हरारत रहे थी, मुझे मन में जेका हरारत रहे थी। रुगो नाव तुझो चपलते मुझे, हो रुगो नाव तुझो चपलते मुझे, रुगो नाव तुझो चपलते मुझे, ज़माने जी इन लय अदावत रहे थी, ज़माने जी इन लय अदावत रहे थी, तुझे अखियुन जी शरारत रहे थी, शरारत रहे थी, मुझे मन में जेका हरारत रहे थी, मुझे मन में जे
जेका शरारत रहे थी। दिसा ख्वाब तुंहिंजा तसवर में हो दिसा ख्वाब तुंहिंजा तसवर में दिसा ख्वाब तुंहिंजा तसवर में इहा तुंहिंजी मूं ते इनायत रहे थी। इहा तुंहिंजी मूं ते इनायत रहे थी। तुंहिंजे अखियुनि जी शरारत रहे थी, शरारत रहे थी। मुंहिंजे मन में जेका हरारत रहे थी, मुंहिंजे मन में जेका हरारत रहे थी। भयो मीर चंद थो अञा तोखे सारे, हो भयो मीर चंद थो अञा तोखे सारे, भयो मीर चंद थो अञा तोखे सारे। इहा इश्क में हाणे आदत रहे थी, इहा इश्क में आदत रहे थी। तुंहिंजे अखियुनि जी शरारत रहे थी, शरारत रहे थी। मुंहिंजे मन में जेका हरारत रहे थी, मुंहिंजे मन में जेका हरारत रहे थी। वाह क्या वाह वाह वाह, मां सफ़ा ब्रेक न वठां पर इहा असांजी डायरेक्टर जी शरारत रहे थी। उहो चए थो ब्रेक वठो, छा कयां। वक़्तु थियो आहे हिकु शॉर्ट ब्रेक जो। असां सां गॾु रहिजो प्रोग्राम सलाम सिंध में। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी हिकु भेरो वरी तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में भलीकार चऊं था। लख थोरा तव्हां असां सां गॾु हूंदा आहियो, असांखे ख़ुशी हूंदी आहे, तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसो था, फीडबैक ॾींदा आहियो। प्रोग्राम खां पोइ बि तमामु घणा दोस्त टेलीफोन कंदा आहिनि ऐं ॿुधाईंदा आहिनि प्रोग्राम अॼु कीअं रहियो। तव्हां सभिनी जी राय जो अॼु बि इंतज़ारु रहंदो। अॼु बि जेकॾहिं तव्हां टेलीफोन करणु चाहियो था त पोइ तव्हांखे वरी गुज़ारिश कयूं था, प्रोग्राम जा आख़िरी लम्हा आहिनि त इन्हनि लम्हनि खे बि सकार थो कंदासीं। तव्हांजी टेलीफोन कॉल बि ज़रूरु वठंदासीं जेकॾहिं को दोस्त कॉल करणु चाहे थो। ऐं हिकिड़ो दोस्त बार बार कॉल करे पियो पर आफ़िर अब्दुल वहीद वर्कशॉप वारो, सो आफ़िर कॉल करे पियो, उन करे असां उनखे शामिल न करे सघंदासीं छो त ऑन एयर जॾहिं अचूं लाइव जॾहिं लिखिजी अचे त पोइ तव्हां कॉल कंदा आहियो। सो वर्कशॉप शहर आहे को, इहा अॼु मूंखे ख़बर पई आहे। तव्हां मथां सम्झो त मैकेनिक आहे को मिस्त्री आहे। सो अॼुकल्ह इहो नयूं नयूं शयूं तव्हांखे मिलंदियूं। उन ॾींहुं जी पाण असां वटि महिमान हुयो हिकिड़ो, उहो शाइर हुयो, मूंखे ॿुधाईं त मां ज़ात जो बि शाइर आहियां। तव्हां कॾहिं ॿुधो हूंदो ज़ात जो शाइर? न मां न ॿुधो कॾहिं। सही सही, जीअं नदीम बाक़ी मौलवी साहिब असां मां उहो ई चवण वारी आहियां। साईं नदीम आहे बाक़ी मौलवी आहे। सही, हाणे तव्हां कचहरी जी नदीम साहब, मैं एक चीज़ जो दिमाग में हमारे आती है कि हुकूमत आने से पहले सबसे पहले बहुत ज़्यादा उनके अंदर जज्बाती कर देते हैं लोगों को। जैसे इमरान साहब ने भी बहुत किया, म्यूज़िक का हम बहुत पसंद करते हैं म्यूज़िक को, उन्होंने इसका भी साथ लिया। तब्दीली आ नहीं रही, तब्दीली आ गई, हमने भी बड़ा उनका साथ दिया, व्हाट्सएप स्टेटस लगाए, वोट भी दिया। उसके बाद हुकूमत इतनी जल्दी बदल क्यों जाती है? एकदम सब कुछ भी नहीं होता। जो पहले हुकूमत होती है उससे भी बदतर नजर आती है हमें। आजकल तो हम यही गाना सुन रहे हैं, दोस्त दोस्त ना रहा, यार यार ना रहा, प्यार प्यार ना रहा। करेक्ट क्या मतलब? वो सिलसिला ऐसा है कि देखें जनाब कि आप बहुत अच्छी खातून हैं, ठीक है। अब मैं आपको एक आगे राय देता हूँ, ठीक है, जो कि वो समझ लें कि वो आपके घर के लिए अच्छी नहीं है,
ٹھیک ہے, مگر آپ کہتی ہیں نہیں ندیم صاحب کا میں بڑا احترام کرتی ہوں, اور وہ رائے بغیر سوچے سمجھے آپ نے کہا ندیم صاحب نے کہا ہے تو صحیح ہوگا, آپ نے اس رائے کے مطابق گھر میں کام کرنا شروع کر دیا, آپ کے گھر میں مسئلے مسائل آ گئے. ہمارے عمران خان صاحب کے بھی جو دوست ہے نا, دشمن کی ان کو ضرورت نہیں ہے, ان کے اپنے دوست ہی ان کے لیے کافی ہے. کیونکہ ان کے پاس جتنے بھی لوگ آئے ہیں یا برانڈڈ امریکن, آسٹریلیا, جاپان سے اوورسیز پاکستانی لائے, اکانومی بہتر کریں, یہ کرنی وہ کرنی, وہ سارے وہ گلدستے لے کے آتے ہیں, اپنے لوگوں میں اپنی پہچان بنائیں. اگر آپ نے کوئی چیز اچھی کرنی ہے تو پہلے تو اپنے گھر کو اچھا کریں گے نا, گھر ہی کا افراد پکڑیں گے. آپ کاروبار اگر سٹارٹ کریں گی تو آپ اگر آپ کی بہن اچھا کام کرتی ہوگی, آپ اس کو چھوڑ کے آپ باہر سے کسی اور کو لائیں گی تو لوگ کیا کہیں گے؟ غلط, بالکل کہ اپنی تمہاری بہن اتنا اچھا کام کرتی ہے, تم نے اس کو نوکری نہیں دی, اس کو کام پہ نہیں لگایا, اور تم نے کہا نہیں فلاں ہے نا وہ فلاں ملک میں بڑی مشہور ہے, میں اس کو لے کے آؤں گی. تو وہ جو مشہور خاتون جو آئیں گی ان کے اتنے نخرے ہوں گے, ان کا سوچ بھی امپورٹڈ ہوگا, بالکل صحیح, اس کو نہیں پتا ہوگا کہ پاکستان میں کیا ہو رہا ہے. آپ اوورسیز کی میں بڑی عزت کرتا ہوں, احترام کرتا ہوں, مگر ان بیچاروں کو نہیں پتا کہ ہم کس ماحول میں جی رہے ہیں, ہمیں کس ماحول میں کیسے کام کرنا ہے. تو ہمارے یہاں جتنا بھی عمران خان کی غلطیاں ہیں وہ سارے ان لوگوں کو لائے جو کہ وہ پہلے سے ہی وہ کامیاب ہوئے اپنے ملکوں میں. اس ملک میں کامیاب کرنے کے لیے اسی ملک کا آدمی چاہیے, بالکل صحیح, ٹھیک ہے, جو اسی ملک میں رہ رہا ہو, جس نے دکھ درد سہا ہو. میں کہتا ہوں کہ جب اینکرنگ اور ہوسٹنگ کی بات کرتے ہیں نا, مجھے پتا ہے کہ آپ لوگ کس طرح محنت کریں, کیونکہ میں ہوسٹنگ اینکرنگ کر کے آتا ہوں. آج پاکستان ٹیلی ویژن کی ہم بات کرتے ہیں, جتنے بھی مشہور یہاں پہ آرٹسٹ ہوئے ہیں وہ پی ٹی وی سے ہی آئے ہیں, امپورٹڈ نہیں آئے. آپ کو یاد ہوگا ہندوستان میں لوگ ہمارے ڈرامے دیکھتے تھے, کیوں دیکھتے تھے؟ کیونکہ ہماری اپنی ہم نے پروڈکشن کا, ہم کیا ترکی سے منگا رہے, ادھر سے منگا رہے, ادھر سے منگا رہے. کیوں؟ کیونکہ ہمارے اپنے پاکستان ٹیلی ویژن کے ڈرامے ہم نے بند کر دیے اور پاکستان ٹیلی ویژن ڈرامے خرید رہا ہے. کیوں خرید رہا ہے؟ صحیح, ایسے دیکھا جائے تو پاکستان کی بہت سی چیزیں باہر بہت پسند کی جاتی ہیں, ڈرامہ ہو گیا, کپڑا ہو گیا, چاول ہو گیا, بہت سی چیزیں, لیکن پاکستان کی وہ ویلیو نہیں ہے. ہم کمپلیکس میں آ گئے, چاہے وہ ہمارا پرائم منسٹر ہو یا کوئی بھی ہو. واہ واہ کیا ترکی نے کیا ڈرامہ بنا دیا, کروڑوں اربوں خرچ کر دیا, اس کے آرٹسٹ کو لے آئے. میرا آرٹسٹ جو یہاں پہ موجود ہے اس کو کبھی آپ ترکی لے کے گئے؟ کبھی بھی نہیں. کبھی آپ نے اپنا سوچا کہ میں ایک ڈرامہ ترکی کے ٹیلی ویژن پہ لے کے آؤں گا؟ ہماری سوچ ہی نہیں. ہم تو سوچتے ہیں جناب ایک ڈرامہ آ گیا, اب میں ایک اور ڈرامہ ہم ترکی سے منگائیں گے. کیوں؟ اتنی بڑی ٹیلی ویژن انڈسٹری, اتنے بڑے آرٹسٹ, ایسے نوجوان آپ جیسے ہوسٹنگ کو کرتے ہوئے لوگوں کو میں دیکھتا ہوں. مجھے اپنا ٹائم یاد آتا ہے کہ جب میں کام کرتا تھا, میں نے مختلف چینلوں میں کام کیے, ہوسٹنگ کیا. بہت سے آپ کے جو پروڈیوسر ہیں, میں اس چینل میں آتا ہوں, جب ڈائریکٹر پروڈیوسر آپ کے فون کرتے ہیں, مجھے خوشی ہوتی ہے کہ یار ایسے معیاری لوگ مجھے بلا رہے ہیں. مگر کیا ہے, اگر ہم اپنے ہی ملک کی پہچان کو بھول جائیں گے نا, پھر آپ کی اپنی کوئی پہچان نہیں ہوگی. ہمیں اپنی پہچان خود بنانی ہے. اور ایک میسج, کیونکہ وقت ختم ہونے پہ آ رہا ہے, تو میں آپ کو بھی دوں گا, آپ کو بھی دوں گا, اور تمام لوگوں کو دوں گا. یہ میزبان کی اصل پہچان ہے کہ آپ کو پتا ہے کہ وقت ختم ہونے والا ہے. ہمیں کسی نے بولا نہیں ہے, بولا نہیں, لیکن میں آپ کو بتاؤں کیونکہ وقت کے ساتھ ساتھ ہمیں چلنا ہوگا. اچھی بات ہے, ٹھیک ہے. تو میں آپ کو دوں گا میسج, آپ کو دوں گا کہ آج آپ نے ضرور اپنے ماں باپ کے لیے کچھ چھوٹا سا کام کرنا ہے. کوئی تحفہ دے دے, تحفہ نہیں دے سکتے, پیر دبا دیں. اور اگر آپ کسی شہر میں اور وہ کسی شہر میں ایک کال کر کے کہہ دیں بابا سائیں میں آپ سے بہت محبت کرتا ہوں, یہ کریے گا. آج آپ یہ کریے گا ضرور, آپ بھی کریں, آپ بھی کریں. جتنے لوگ ہیں, میں بدنصیب ہوں, میرے ماں باپ نہیں ہیں, مگر میرے بڑے بھائی میرے باپ کی طرح, میں بھی کوشش کروں گا آج ان کے لیے کچھ چھوٹا سا تحفہ لے جاؤں گا, یا ان کو کہوں گا. اس سے کیا ہے کہ یقین کریں آپ کا پورا ہفتہ, آئندہ آنے والے دن, گھنٹے بہت اچھے گزریں گے. خدا را اپنے بزرگوں کی, اپنے پیاروں کی قدر کریں, کیونکہ ہم قدر اس وقت کرتے ہیں جب وہ نہیں رہتے. بالکل صحیح, بہت اچھی بات. بہت شکریہ ندیم باقی مولوی صاحب.
آپ ہمارے پروگرام میں تشریف لائے. آخری میسیج بھی ॾाढो ज़बरदस्त हो नदीम साहब जो. पंहिंजनि जो ख़्यालु रखो ज़रूरु, उन्हनि सां टाइम बि एक्सपेंड कयो ऐं का शइ वठी सूखड़ी पाखड़ी वठी वेंदा कयो. उहो बि घर में जॾहिं बि को मर्द दाख़िल थींदो आहे त उन्हनि जे हथनि में का शइ हुजणु घुरिजे. हथे ख़ाली मर्द ठहे नथो घर वेंदे. सो हिते अॼोको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो. इरफान साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो. इरफान अहवान ॾाढो सुठो रागी असांजो, असांखे टाइम ॾिनो, हुनजी वॾी महिरबानी. मुहर्रम साईं तव्हांजा बि लखो थोरा. प्रोग्राम हिते पूरो थिए थो. पंहिंजो पंहिंजनि प्यारनि जो, दिलि वारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, बीमारनि जो, उन्हनि जो बि ख़्यालु रखो जिन जो ख़्यालु रखण वारो केरु बि कोन्हे. इरशाद जागीराणी ऐं शाज़िया शेख तव्हां खां मोकिलायूं था. अल्लाह वाही जी लतीफ़ जी मिठी ॿोली सदाईं गॾु. असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू. असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू. दरिया हुजे या सहरा, दरिया हुजे या सहरा, पर पार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू. मोहब्बत ते मन, हिक तुंहिंजी सूरत ते मन, ॿियो पंहिंजी मोहब्बत ते मन. एतबार 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 करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू. पंहिंजे प्यारे तरले, हिक तुंहिंजे सोहणे सिरले, ॿियो पंहिंजे प्यारे तरले. तकरार 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 करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू. बेशक उस्ताद बुखारी,
उस्ताद बुखारी इकरार इंतजार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू दरिया हुजे या सहेरा दरिया हुजे या सहेरा पर पार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू दरिया हुजे या सहेरा दरिया हुजे या सहेरा पर पार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू प्यार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू मुझे सिंध खे सलाम सलाम